बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊँ तव्हांजी मेज़बान तहरीम अवान। अॼु जेकॾहिं जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। यकीन नए साल जो आगाज़ इलाही ख़ूबसूरत अंदाज़ ऐं भरपूर जोश ऐं जज़्बे सां कयो हूंदो। ऐं इहा बि उमेद कई वेंदी त जेके बि पिछले साल में जेके गुज़िरियल साल में जेके दुख दर्द हुआ उहो यकीनन कुझु अहिड़ियूं ग़लतियूं हूंदियूं, कुझु अहिड़ियूं कोताहियूं हूंदियूं त हिन साल में जेके उन शइ खे दुरुस्त बि करण जी कोशिशि कंदा। ज़िंदगी इहा ई आहे, लेकिन इंसान जेको जेतिरो सुठो थियण जी कोशिशि कंदो आहे कॾहिं कॾहिं हुनखे डाउननेस फील हूंदी आहे, लेकिन इंसान पंहिंजी बहितरी ऐं पंहिंजी तवक्कल जेके आहे पंहिंजे रवैयनि खे चेंज न करे। भले जेतिरो तव्हांजे साम्हूं जेके रवैया केतिरा बि हार्ड हुजनि या केतिरा बि तव्हांजे प्रॉब्लम्स फेस हुजनि, उन्हनि शयुनि खे डिनाए करे पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर ऐं पीसफुल तरीक़े सां ऐं मुतमइन तरीक़े सां जेको आहे इंसान पंहिंजी ज़िंदगी खणी थो हले। ऐं जीअं नाज़रीन उहो ई पंहिंजो आगाज़ असां पंहिंजे अलाह साईं जी ज़िक्र ऐं क़ुर पाक जी तलावत सां कंदा आहियूं, त छो त असांजो सॼो ॾींहुं जेको आहे असांजो हिकु अप एंड डाउन्स हूंदा ई रहंदा आहिनि। कोई अहिड़ा कम हूंदा आहिनि, कोई अहिड़ा हार्ड कम बि हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा टास्क बि हूंदा आहिनि त जेको अलाह साईं जी ज़िक्र ऐं उन जी बरकत सां जेको असांजे कम में आसानी थींदी आहे। ऐं जीअं त नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिसर्च जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। इन साल बि जेको टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे। गुज़िरियल साल बि जेको टपाल मेज़बान ऐं असांजो साथ हुयो ऐं बहितरीनु चांहि जेकी आहे असां टपाल मेज़बान जी जेके असां इंजॉय कंदा आहियूं। ऐं नए साल जो बि जेको हुनजो साथ आहे, जीअं त टपाल मेज़बान जे ताउन सां असांजो प्रोग्राम सुबह मेहरान में ठापुस जे लाइ हुते उदा सजाद खे भलीकार कंदमि। भलीकार अदा सजाद कीअं आहियो? ठीकु आहियो? एतिरी बहितरीनु टपाल मेज़बान जी चांहि पीआरे जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे। तव्हांजो असांजो साथ बि हूंदो प्रोग्राम सुबह मेहरान में। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। थधि त वधी वई आहे, कोड़ वधियो आहे, ड्राइवर भाई जेको पंहिंजो एहतियात कयनि कोरोना खां जेको आहे SOP जेको आहे तव्हां उनखे एहतियात जेको फॉलो कयो ऐं जीअं मूं ॻाल्हि पहिरियों एक्सीडेंट्स जी कई तव्हां उन खे कंटिन्यू जेको खणियो। उहो अजीब ग़रीब क़िस्म जा जेके एक्सीडेंट थियनि था, बसि हर कंहिंखे जेको आहे पंहिंजे हिफ्सो अमान में रखे, लेकिन पंहिंजी कुझु बि जेकी कंट्रीब्यूशन हूंदी आहे, थोरो ज़िम्मेदारी बि हूंदी आहे त हर माण्हू जेका हर शहरी ख़ासि तौर ते स्पेशल जेके बाइक राइडर्स आहिनि ऐं त एहतियात मोस्टली जेके एक्सीडेंट्स हमेशह उन्हनि जा ई थींदा आहिनि। हेलमेट पायो, साइड्स लेफ्ट एंड राइट जेके मिरर्स जेके तव्हां प्रॉपर तरीक़े सां कयो, पंहिंजे इंडिकेटर स्लाइड्स आहिनि हंप वग़ैरह जेके तव्हां उनखे प्रॉपर तरीक़े सां यूज़ कयो, बग़ैर गैर ज़रूरी जेके आहिनि कट्स तव्हां जेको न ॾियो। ईअं न आहे त तव्हांजी नंढी गाॾी आहे त वॾी गाॾी जी मतिलबु फ़र्ज़ु आहे त उहो तव्हांखे ॾिसे ऐं उहो ई तव्हांखे जॻह ॾे। मोस्टली जेके हूंदा थींदी आहे त एक्सीडेंट नंढी गाॾी सां थींदी आहे त उन सां ब्लेम जेको वॾी गाॾी थींदो, ईअं कोन हूंदो आहे। हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेदारी जो अहसासु हुजणु घुरिजे। ऐं उस्ताद जिथे हुजनि उते मुआशिरो उते ज़बरदस्त हूंदो आहे। जिथे उस्ताद मौजूदु हुजे छा त उहो छो त जेको आहे मुआशिरे खे उस्ताद ई बहितर बणाईंदो। शागिर्द खे पढ़ियो लिखियो इथिक्स वारो, अदब वारो, रवैयनि ते कीअं डिलीवर कजे ऐं लाइफ जेके डिफिकल्टीज़ हूंदियूं आहिनि, अहिड़ा मुश्किल टास्क हूंदा आहिनि, मुश्किल गोल्स हूंदा आहिनि करियर जे हवाले सां, उनखे कीअं जेको अचीवमेंट हासिलु करण लाइ हिकिड़ो उस्ताद ई हूंदो आहे, उनजो रहबर हूंदो आहे जेको उनखे गाइड कंदो आहे। वरी बि माउ वरी जॾहिं उहो ख़ासि तौर ते वरी टीचर हूंदी आहे त उन में ॿ ख़ूबियूं थींदियूं आहिनि। यकीननि हू पंहिंजे स्कूल्स में पंहिंजे हुननि स्टूडेंट्स खे बि ॾिसंदियूं आहिनि, वरी घर अची ख़ासि तौर ते पंहिंजे माना ॿारनि खे वरी हिकिड़ी माउ जी नज़र सां बि वरी उस जेकी आहे टीचर जी नज़र सां बि मतिलबु हर शइ जेकी आहे क्वालिटी बैलेंस वाइस हिकिड़ी टीचर में ख़ूबी हूंदी आहे। हिकिड़ो उस्ताद ई जेको हूंदो आहे जे चवंदा आहिनि त तव्हांजो उस्ताद यकीननि तव्हांखे सुठो मिलियो त तॾहिं तव्हांखे का ॻाल्हि सुठी तरीक़े सां डिलीवर सम्झ ईंदी आहे। त अॼु बि असांजे जेके प्रोग्राम सुबुह मेहरान में अहिड़ा ख़ूबसूरत महिमान आहिनि, ॿई जेके आहिनि बहितरीनु पाण उस्ताद बि आहिनि। मूंखे त इलाही ख़ुशी थी थिए त अॼु जेको आहे प्रोफेसर ऐं डॉक्टर्स जेके आहिनि ॿई PhD थियल डॉक्टर्स आहिनि, ॾिठा ऐं मुल्क घुमियल आहिनि। ख़बर आहे अच्छा इहे जेतिरो टीचर्स खे एक्सपीरियंस हूंदो आहे लाइफ जो, एतिरी क़िस्म क़िस्म जा जेके स्टूडेंट्स जा एतिरा बिहेवियर्स माइंड्स उन्हनि खे मिलंदा आहिनि त वॾा सुठा साइकोलॉजिस्ट थी वेंदा आहिनि। त जो त नाज़रीन जेके पहिरियां महिमान आहिनि, पहिरीं मुंहिंजी प्यारी मैडम आहे, बहितरीनु मूंखे हुन सां मिली करे इलाही ख़ुशी थी अचे त नाज़रीन हुनखे भलीकार कंदासीं। डॉक्टर मैडम फरीदा शेख एजुकेशन पाण जेके आहिनि हिकिड़ी प्रिंसिपल बि आहिनि, तव्हांखे भलीकार कंदासीं। प्रोग्राम सुबुह मेहरान में कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा ॾाढा घणा एहसान। नए साल जी तव्हांखे मुबारक हुजनि। कीअं तव्हांखे मुबारक हुजे नओं साल। अल्लाह करे सभिनी जे लाइ साल ख़ुशियूं खणी। आमीन 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 आमीन। बिल्कुलु बिल्कुलु। अञा ॾिसो त ख़ुशी जी ॻाल्हि कई त तव्हां ख़ुशी जेकी आहे यकीननि हर शइ कंप्लीट हूंदी आहे त कंप्लीट थींदी आहे,
पर उन में हिकिड़ी तालीम जी अगरि खोट हुजे त यकीन ख़ुशी अधूरी हूंदी आहे। त हाणे ॾिसो तव्हां पाण जेके आहे रेड पटी जेकी तव्हां पढ़ी आया आहियो पाण सुबुह जी तव्हां ताज़ी ख़बर जी ॻाल्हि था कयो। हा छा चवंदो वरी त छा चवणु चाहींदो? इहा चवंदो त इहा न्यूज़ तव्हां पाण असांजे व्यूअर्स खे इहा न्यूज़ ईअं आहे त अञा बि स्कूल खोलण जे लाइ जेका इहा असां आस ऐं उमेद लॻाए वेठा हुयासीं त स्कूल असांजा 11 जनवरी खां वरी फंक्शनल थी वेंदा। इन जी ख़बर आहे त अञा उहे हालात बहितर न थिया आहिनि जेके कोविड वारा सिचुएशन। त स्कूलनि खे वरी मरहलेवार इहो थी सघे थो, छाकाणि हतमी ॻाल्हि न आहे त वरी 25 जनवरी खां खुलंदा, पर सईद गनी साहब जो जेको बयानु आहे त 25 जनवरी खां इहा हिकिड़ी राय आहे त मतिलबु मरहलेवार स्कूल खोलियो उन्हनि खे प्राइमरी सेकेंडरी हायर सेकेंडरी जे हिसाब सां। पर मूंखे अञा त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ॿी तहरीम तव्हां ॻाल्हि कई त सभिनी खे नओं साल नयूं घड़ियूं नवां लम्हा मुबारक हुजनि, पर कॾहिं ही अॼुकल्ह जेको असां तक़रीबन साल थियण वारो आहे जंहिं हालात मां गुज़रिया आहियूं त ईअं थो महसूसु थिए त कहिड़ा नवां साल कहिड़ियूं नयूं ख़ुशियूं जिते दर्द साॻिया हुजनि, पीड़ाऊं साॻियूं हुजनि, तकलीफ़ूं साॻियूं हुजनि, मुश्किलूं साॻियूं हुजनि, पर सोच हुजे फिक्र हुजे इंसान इन शइ में हूंदो त यकीनन न कढी सघंदो पाण खे। को अहिड़ी उम्मीद को अहिड़ी किरण लाज़मी आहे स्ट्रगल थी करणी पवे। स्ट्रगल लाइ थी आहे असां था चऊं स्कूल बंदि आहे त मतिलबु इहो न आहे त को बंदि आहे या हुनखे तालो या दरवाज़ा बंदि आहिनि। तहरीम इहा ॻाल्हि न आहे, स्कूल जा दरवाज़ा अॼु बि खुलियल आहिनि, उहो कंहिं ॾींहं ते बि बंदि कोन था थियनि। बसि थोरो जेको चऊं त क्लासरूम फॉर्मल एजुकेशन वारो सिलसिलो उहो खणी कुझु अरसे जे लाइ बंदि आहे, पर वरी बि तव्हां वारी ॻाल्हि त नए साल में इहा उमेद कयूं था त असां ख़ौफ़ वारी फिज़ा में निकिरी ईंदासीं। तव्हां सां गॾु मैडम असांजे जेके ॿिया बि बहितरीन जेके आहिनि प्रोफेसर ज़राई यूनिवर्सिटी डॉक्टर इस्माइल कुंबर साहब असां वटि मौजूदु आहिनि, जंहिं वटि हमेशह 2 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, अॼु उहे 3 ॻाल्हियूं खणी आया आहिनि। मलिका कीअं तमामु बहितरीन, तव्हांखे वॾी महिरबानी। नए साल जूं तव्हांखे मुबारक हुजनि ऐं जेके व्यूअर्स जेके ॾिसनि पिया उन्हनि खे बि जेके से माना नए साल जे हवाले सां दुआ आहे त नओं साल जेके से माना हर माण्हू पंहिंजा नए साल जूं पंहिंजियूं उमेदूं आसरा हूंदा आहिनि, ख़ुशियूं ऐं जेके से उन्हनि खे कामयाबियूं अता फरमाए। मुंहिंजो इंट्रो एॾो ढिघो थी वियो, ढिघो ई थी वियो जीअं टीचर हूंदा आहिनि जिन सारी क्लास में हूंदा आहिनि, जीअं मुंहिंजो फर्स्ट क्लास पहिरीं क्लास, पर सभु मुंहिंजे इंट्रो ते मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हां छा चवणु चाहींदो? सॼो जेको जेको नओं साल लाइ हर जेके से माना असां सॼी दुनिया न सिर्फ़ु फ़र्द पर दुनिया जे माण्हुनि जूं इहे माना उमेदूं हूंदियूं आहिनि, साइतूं हूंदियूं आहिनि त जेके नओं साल ख़ुशियूं खणी अचे। पर जेको गुज़िरियल साल 2020 हो उहो इंतिहाई हानिकार बयानकार हो। उनजो इन जो मेन रीज़न इहो हो त इन में कोविड बि हो ऐं उन खां पोइ जेके फ्लड बि आया ऐं दुनिया जे हवाले सां त ठीकु आहे, पर ओवरऑल जेकॾहिं पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में ॾिसंदासीं त सिंध वॾी मुतासिर थी हुई। उन में तव्हां कोविड जे हवाले सां ऐं एग्रीकल्चर सिंध पाकिस्तान जी ज़रायत जेका रीढ़ जी हॾी रखे थी उहा जेका मुतासिर थी, उनजी मार्केटिंग न थी ऐं प्लस जेको मुआशी ऐं समाजी तरह माना आउं सम्झां थो त हीअ साल जेको 2020 गुज़री वियो आहे उहो तमामु घणो ॾुखियो साबित थियो। वरी बार नओं साल अचे पियो ऐं नए साल जी जेका सा माना अॼु जेका सा हीअ फस्ट वीक हले पियो ऐं वरी बि उमेदु आहे त नओं साल जेको सो माना न सिर्फ़ु समाजी ऐं मुआशी तरह सां ख़ुशहाली साबित पैदा कंदो, पर गॾोगॾु लतीफ़ चवाणी त लतीफ़ सरकार जो साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलिम तव्हां सम्झा थो। तइलीम जे हवाले सां बि साल ॾिसूं पिया त जेकॾहिं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं मरहवाल खुलनि था त हीअ साल सुठो साबित हूंदो, छो जो अॻकथियूं जेके प्रीडिक्शन्स आहिनि दुनिया जे माहिरनि जूं या जेके से फिलासफ़र्स जेके ॻाल्हियूं कनि था या साइकोलॉजिस्ट ॻाल्हियूं कनि था त जेको हीअ जेको साल आहे इन में कोविड ख़तमु थी वेंदो, छो जो हिन में कुझु किन मुल्कनि में वैक्सीन बि अची वई आहे ऐं कुझु मुल्क जेके से कोशिशूं बि करे रहिया आहिनि, पर कोविड जा जेके ॿिया शेप ज़ाहिर पिया थियनि इन हवाले सां अञा थोरो जीअं लंडन वारी साइड ते त ॾाढो भयानक सूरत हाल जेका मंज़र स्ट्रांग आहे। ऐं सम्झां थो त तइलीम जे हवाले सां असांखे जेको जेकॾहिं कंहिं बि क़ौम जी जेका असां माना तरक़ीअ जो दारोमदार तइलीम ते आहे, तइलीम जे हवाले सां असांखे जेकॾहिं हिन साल
खे असां तइलीमी साल करे मल्हायूं त उहो वधीक बहितर साबित थींदो। बिल्कुलु बिल्कुलु यकीन जिथे ॿी जॻह ते इवेंट्स अहिड़ा थियनि पिया जिथे SOPs खे चलो फॉलो कंदे बि एतिरी गैदरिंग्स एतिरा हुजूम इकट्ठे थी पई सघे त उते ॿारनि जे लाइ डिस्टेंस वाइज़ या स्टेप वाइज़ जेके आहिनि सेकेंडरी वाइज़ जेके आहिनि उनखे ॿार खे अलाउड करे सघो पिया। अच्छा मैडम फर्स्ट जीअं थोरो आउं रिपीट कंदमि पहिरियों थोरो रिपीट कंदमि त तव्हां जेको आहे गुज़िरियल साल तव्हांजो कीअं माना पर्सनली तव्हांजो कीअं गुज़रियो, उनखां पोइ तव्हां प्रिंसिपल बि आहियो ऐं उन पोइ जॾहिं ॿार वापसि आयो जॾहिं स्कूल में जॾहिं वापसि इन जॾहिं स्कूल थियो त तव्हां हुनजी छा कंडीशन छा ॾिठी छा चवणु चाहींदो? पुटु तव्हांजे सवाल ते वधीक बहस करण खां पहिरीं जॾहिं तव्हांजे इंट्रो में हिकिड़ी ॿी बि मूं ॻाल्हि जेका नोट कई उहा तव्हां चयो त जंहिं मुआशिरे में उस्ताद आहे त असां हुन मुआशिरे में वधीक उमेद था रखूं त मुआशिरो वधीक सुधरियल हूंदो। उस्ताद आहे बेशक, पर उहो उस्ताद अगरि पंहिंजो रोल प्रॉपर निभाए जेको हुनजे मथां ज़िमेदारियूं आहिनि अगरि उहो पंहिंजो प्रॉपर डिलीवर करे ऐं वरी उन उस्ताद खे मुआशिरे में उहा रेस्पेक्ट उहो मक़ाम मिले तॾहिं असांखे उहो सुधरियल ऐं संवरियल मुआशिरो मिलंदो। हाणे तव्हां वारी हिन ॻाल्हि ते था चऊं त गुज़िरियल साल हूअं ज़ाती तौर ते त अल्हम्दुलिल्लाह ठीकु गुज़रियो। हिकिड़ी ख़ौफ़ ऐं उमेद हर माण्हू उन में थोरे ख़ौफ़ ऐं उमेद में जॾहिं शुरू में ही मामलात हलिया त ईअं ख़ौफ़ में हुयासीं त घर खां ॿाहिरि न पिया निकिरूं, घर जे कम वारनि खे अंदरि घर में अचणु न पिया ॾियूं त ख़बर न आहे किथां खां इहो वायरस खणी ऐं दाख़िल थींदा। ऐं पोइ जेको नालो फर्स्ट टाइम ॿुधोसीं त कोरोना वायरस त इहो घर में अलाए जे टंगू खणी हलियो ईंदो ऐं पोइ सभिनी जे मथां हावी थी वेंदो। उन मामले खे त मुंहुं ॾिनोसीं, पर जेको असांजे मुआशी तौर ते समाजी तौर ते असांजे इवन डेमोग्राफिक इन्हनि मामलनि सभिनी ते जेको हिन जो असरु थियो उहो फेबरवरी गुज़िरियल साल 2019 खां तालीमी इदारनि ते जेको असरु थियो उन जो नुक़सान जी भरपाई असां अलाए कॾहिं करे सघंदासीं। छाकाणि जो आउं जंहिं इदारे जी प्रिंसिपल आहियां मूं वटि माशाल्लाह 2000 ॿार हिकिड़े इदारे में था पढ़नि, वरी मूं वटि ॿिए बि 4 जाइ मूं वटि जामशोरो वारी यूनिवर्सिटी जे मॉडल स्कूल जी उनजी चार्ज बि मूं वटि आहे। असांजी जीअं प्राइमरी एजुकेशन पाण सभिनी खे ख़बर आहे त 5 लेवल्स में विरहायल आहे न। प्राइमरी एजुकेशन आहे, असां वटि मिडल एजुकेशन आहे, सेकेंडरी आहे, हायर सेकेंडरी आहे ऐं यूनिवर्सिटी एजुकेशन आहे। इन्हनि 5 लेवल्स मां 4 लेवल मुंहिंजे स्कूल में था पढ़नि ॿार। KG खां वेंदे इंटर ताईं जो ॿार, हिकिड़ो नंढड़ो ॿार जेको अञा मस ॻाल्हाइण सिखे थो उहो अचे पियो असां वटि अलिफ बे ABCD 1 2 सिखण जे लाइ, ऐं जॾहिं एंटर करे ॿार निकिरे थो त हाणे हू पंहिंजे करियर जी सम्झो त वञे सॉरी टू इंटरप्ट मैडम, सॉरी टू इंटरप्ट, इतो ही कंटिन्यू कंदासीं, कोई शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जेके अदा सॼा देर बहितरीनु अंदाज़ में चांहि ठाहे रहिया आहिनि, जेके थोरी देरि खां पोइ असां इंजॉय कंदासीं। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे। ऐं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जी मैडम, तव्हांजी ॻाल्हि हली रही त ॿार जॾहिं स्कूल्स में अचनि पिया त तव्हां छा फीलिंग्स हुयूं, तव्हां छा ॾिठो ॿार में? ॿार फेबरवरी जी एंड खां सम्झो त लॉकडाउन जे करे इहे मामला जे करे घर में वेही रहिया, उहे वरी ॿार मोटिया असां वटि 15 सेप्टेंबर ते। जी हाणे 6.5 महीना जो ॿार घर में वेठा, उन खां पोइ जो मोटिया तेरी में ॿारनि जा रवैया चेंज हुया बिल्कुलु। आं चवां हिकिड़ो टेंजिबल हिकिड़ो फ़र्क़ु हुयो ॿारनि में, नज़र पियो अचे, ईअं पियो महसूसु थिए त ॿार घर में वेही या त रांदियूं करे थका हुया या घर में हिकिड़े माइटनि बि उन्हनि घणो ॿाहिरि बि न छॾियो हुयो। इहे मार्केट बाज़ारूं शुरूअ में त बंदि हुयूं, घणो केॾांहुं न पिया वञनि, न मिटनि माइटनि में, न कंहिं ॿी तफ़रीह ॾांहुं। त हुननि खे पोइ शायदि इहा रियलाइज़ेशन थी, हुननि खे अहसासु थियो त इहा स्कूल ई असांजे लाइ हिकिड़ी अहिड़ी वाहिद जॻह आहे जंहिं ते असांखे तफ़रीह मिले थी, तालीम मिले थी, असांजी ट्रेनिंग बि थिए थी, असां हिक ॿिए दोस्तनि सां मिलूं था, सोशलाइज़ेशन बि थिए थी, एक्टिव बि रहूं था। जेकी ज़ाहिर छोकिरा था घणा पढ़नि असां वटि हिन स्कूल में, त इते भितियूं टपण वारा या वण ते चढ़ण वारा या घणी चवंदा धींगा मुश्ती करण वारा या कॾहिं फर्नीचर कुर्सियुनि खे भञण टोड़ण वारा ॿार
उहो न मरवा ख़तम थी विया। संजीदा थी विया। अच्छा, आउं पहिरीं गाउन जॾहिं वठंदी आहियां त चवंदी आहियां त ही 2 कुर्सियूं वरी मोकलनि ॿाहिरि निकिरियूं पियूं हुयूं क्लास खां, या कॾहिं का कुर्सी जी टंग बांह टोड़े था वञनि। ॿार त पंहिंजी पंहिंजी जॻहि ते आहिनि, ही ॿार त डिसिप्लिन कीअं थी विया आहिनि, परेशान थी। अच्छा उन्हनि खे छाकाणि ॿारनि खे उहो अहसासु थियो न त हाणे असां वटि क़ीमती घड़ियूं आहिनि, हिननि में जेतिरो कुझु मिली सघे त असां हासिल करियूं, जेको असांखे गुज़िरियल 6-6.5 महीननि खां न मिलियो आहे, त हिन घटि टाइम अची बि असां इहो असां वठी वञूं जेको असांखे हिते इल्मु मिले थो पियो स्कूल में। ऐं असांखे ग्रुप्स ठाहिणा पिया ॿारनि जा, छाकाणि नंबर ऑफ स्टूडेंट्स घणो हुयो, SOP जो करिणो हुओ, सोशल डिस्टेंसिंग करणी हुई, हिकु सीट जो विच ते डिस्टेंस पिया ॾियूं, त असांखे ॿार अगरि कमरे में 50 त न पिया विहारियूं असां ॿार। पोइ असां 25-25 जा 2 ग्रुप ठाहिया, त पोइ हुननि ॿारनि चयो कि हाणे असां अञा वधीक शायदि इहे मस्तियूं शरारतूं कंदासीं, मतां बि असांखे घरनि में न विहारे छॾनि, त ॿारनि ते ॾिसी तर्स बि अचे पियो। ऐं पर असां वरी अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम कुझु अहिड़ो ठाहियोसीं त भली घटि टाइम आहे, पर ॿारनि खे असां रिसर्च ब्रेक बंदि हुयो, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ बंदि हुयूं, लिहाज़ असांखे उहो क्लासरूम वारी टीचिंग करणी पई पवे, त उहो ॿारनि खे वधि में वधि ॾियूं पिया। प्लस हिकिड़ो ॾींहुं हुननि खे विच ते गैप पियो मिले, त उनजे लाइ असाइनमेंट्स पिया ॿारनि खे ॾियूं, त तव्हां अॼु जेको ही हिते सिखियो आहे, सुभाणे जे लाइ वरी ही कमु आहे जेको तव्हांखे घर वञी करिणो आहे, जो उन खां वरी नेक्स्ट डे ते तव्हांखे अचिणो आहे, सुभाणे वरी ॿियो ग्रुप ईंदो, अल्टरनेट डे ते तव्हां अचो था पिया। त असांखे ॿारनि जो रेस्पॉन्स काफ़ी पॉज़िटिव मिलियो, माइट बि ॾाढा कंसर्न हुया। ऐं उनजे नतीजे में प्राइवेट स्कूल्स वारनि त सो कॉल्ड पंहिंजूं ऑनलाइन क्लासिस बि हलायूं पिए, असां वटि पहिरीं जो सिलसिलो न हुयो ऑनलाइन क्लासिस जो। जॾहिं हींअर वरी ॿियो दफ़ो जॾहिं ही सिलसिलो हलियो आहे, ॿार वरी तालीम जेके चवां फॉर्मल एजुकेशन खां वरी महरूम थी विया आहिनि पंहिंजे हक़ खां, प्रॉपर पंहिंजे स्कूल्स में न पिया अची सघनि, कॉलेजिस में नथा हाज़िरी ॾेई सघनि। असां बि हींअर हिकिड़ो ऑनलाइन वारो सिलसिलो हलायो ज़रूरु आहे, पर उन में असांखे काफ़ी मुश्किलात काफ़ी मुश्किल से। अच्छा, तव्हां छा चवंदो इस्माइल कुबर साहब? ऑनलाइन क्लासिस जे वक़्तु जेका ॻाल्हि हली पई, त तव्हां जेका पहिरीं ॻाल्हि कई त तव्हां हमेशह 2 ॻाल्हियूं चवंदा आहियो, पर मां 3 शयुनि ते फोकस कंदुसि अॼु। त हिकिड़ी त हूंदी आहे ऑन कैंपस, जेका असां सिख्या ॾिनी वेंदी आहे, ऑन कैंपस लर्निंग हूंदी आहे, हा, जेके असीं फॉर्मल एजुकेशन चऊं था। ऐं ॿी जेका असां माना वरी ॿिया अलॻि टाइप आहिनि, हिकिड़ो डिस्टेंस एजुकेशन आहे, जेका अलामा इक़बाल वारा एडल्ट एजुकेशन प्रोग्राम ते हलाईंदा हुआ, ठीकु आहे, या ॿिया यूनिवर्सिटियूं जेके ॿियनि मुल्कनि जूं, डिस्टेंस एजुकेशन हमेशह एडल्ट एजुकेशन प्रोग्राम में हूंदो। ऐं ॿियो वर्चुअल एजुकेशन सिस्टम, टियों जेको मूं तव्हां 3 ॻाल्हि जेका कई, त वर्चुअल जेका माना वर्चुअल क्लासिस हुजनि, तव्हांजो सॼो स्ट्रांग नेटवर्क हुजे, स्टूडेंट जी रेडीनेस हुजे, फैकल्टी जी रेडीनेस हुजे, तव्हां वटि हाईली माना जेके टेक्नोलॉजी हुजे, पोइ तव्हां वर्चुअल जो क्लास में तव्हां माना फेस टू फेस हिकिड़ो टीचर जेको तव्हां मथां वेही हिकिड़े ई यूनिवर्सिटी जे क्लास में जेके मिठी में कैंपस आहे या ॿियनि कैंपस आहे, उते उहो टीचिंग करे सघे थो। डिस्टेंस एजुकेशन असाइनमेंट जे ज़रिए प्लस ॿियनि शयुनि जे ज़रिए बाबा तव्हां जेको सो हिकु ट्यूटोरियल मार्क असाइनमेंट ते फोकस करे तव्हां उन्हनि खे पढ़ायो, केॾी महिल को ऑनलाइन को वठो त ठीकु आहे, न पर वर्चुअल ते वधीक जेको फोकस कयो वेंदो आहे यूनिवर्सिटी लेवल ऐं प्लस एडल्ट एजुकेशन, ॿारनि वारी जेका एजुकेशन आहे, प्राइमरी सेकेंडरी ॿार उहो जेको माना हुनजी ऑनलाइन क्लासिस वारी जेका एजुकेशन आहे, छो जो हीअ ॿारनि जी जेका एजुकेशन जेका फॉर्मल जेके असीं चऊं था यूनिवर्सिटी फॉर्मल आहे, पर उन में एक्टिविटी बेस्ड लर्निंग हूंदी आहे, माना तव्हां एक्टिविटियूं करायो, उन में हुनजी स्टूडेंट्स जी जेके सिख्या करायो। छो ह्यूमन डेवलपमेंट ऐं लर्निंग जे जॾहिं असां कॉन्सेप्ट में वेंदासीं त उन जा माना तमामु घणा 3-4-5 कॉम्पोनेंट आहिनि। हिकिड़ो त हुनजी मेंटल डेवलपमेंट, इमोशनल डेवलपमेंट, फिज़िकल डेवलपमेंट। मैडम डॉक्टर साहिबा बि वॾी एक्सपर्ट आहे, वेठी आहे एजुकेशन जे हवाले सां, त आउं सम्झां थो त असांखे उन्हनि रुॻो ऑनलाइन क्लासिस पढ़ाए उन्हनि ते फोकस न आहे करिणो। मिसाल यूनिवर्सिटी लेवल आहे, तव्हांजो 60% जेको कोर्स प्रैक्टिकल आहे, 40% तव्हांजो थ्योरिटिकल आहे, त हाउ यू विल ट्रांसफर द टेक्नोलॉजी, हाउ यू विल एजुकेट द स्टूडेंट्स, त तव्हां जेको ऑनलाइन तव्हां जेको प्रैक्टिकली फील्ड एक्सपीरियंस तव्हां किथे कंदो, लैब एक्सपेरिमेंट तव्हां किथे कंदो। हींअर ई मुंहिंजी कल्ह दोस्त चाइना मां आया हुआ, उहे उन्हनि जी राति गेट टुगेदर हुई, उन में बि इहा उन्हनि दोस्तनि फोकस कयो त चाइना वारनि जेके माना जंहिंजा एक्सपेरिमेंटल क्लासिस आहिनि या जेका लैब वर्क आहिनि, उन्हनि खे घुराए वरितो अथनि हुते, पर जंहिंजा ॿिया जेके सोशल साइंसिस जा जेके सब्जेक्ट आहिनि, उन्हनि खे ऑनलाइन टीचिंग जे ज़रिए जेको पढ़ाइनि पिया। त जेको ॿारु आहे बेसिकली उहो तॾहिं सिखे थो, उनजी मेंटल डेवलपमेंट ते फोकस करिणो आहे, पंहिंजो इमोशनल डेवलपमेंट ते फोकस करिणो आहे, पंहिंजे फिज़िकल डेवलपमेंट ते फोकस करिणो आहे, त पोइ असांखे एक्टिविटी बेस्ड लर्निंग ते फोकस करिणो पवंदो, त जीअं ॿारु वधि खां वधि जेको सो माना नॉलेज गेन करे सघे, उन्हनि एक्टिविटियूं करे उन मां सरगर्मियुनि जे ज़रिए हू सिखी सघे। त अहिड़े हवाले सां हिकिड़ो त असांजी जेको सो प्राइमरी जेका अधी ॻाल्हि कई डॉक्टर साहिबा, त एलिमेंट्री, सेकेंडरी, हायर सेकेंडरी, तव्हां सम्झो इन ते असांखे फोकस करणु खपे ऐं SOPs खे फॉलो करे हिकिड़ो ॾींहुं तव्हां
जेको सो पढ़ायो वरी ॿिए ॾींहुं तव्हां हुनखे उन ॾींहुं असाइनमेंट ॾेई छॾियो ॿिए ॾींहुं हुननि खे मोकिले वरी ॿियो ग्रुप अचे अहिड़े नमूने असां एजुकेशन ते असांजो कम्प्रोमाइज़ न करणु खपे छो एजुकेशन जे कॾहिं असां हुन ते कम्प्रोमाइज़ कंदासीं त सम्झां थो नसलनि जा नुक़सान थींदा ऐं उन हवाले सां जेकॾहिं यूनिवर्सिटी लेवल एजुकेशन आहे त तव्हांखे हींअर हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॿुधायां टनोजाम यूनिवर्सिटी जो फर्स्ट ईयर ऐं सेकेंड ईयर में त तमामु घणा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जा त ठीकु आहे ऑनलाइन क्लासिस आहे BSc पार्ट 1 BSc पार्ट 2 उन्हनि जा ऑनलाइन इम्तिहान वरिता विया पर थर्ड ईयर फाइनल ईयर MSc ऐं PhD असां फिज़िकल हींअर इम्तिहान वरितासीं फिज़िकल कीअं वरितासीं बाबा पहिरीं थर्ड ईयर वारनि जा जेके 6 सब्जेक्ट आहिनि 6 ॾींहं उहे अचनि सिर्फ़ु थर्ड ईयर वारा उन्हनि जा 6 ॾींहंनि खां पोइ कंप्लीट थी विया वरी 6 ॾींहं वरी पोइ तव्हां जेको सो फाइनल ईयर वारा अचनि वरी जेको सो 4 ॾींहं MSc वारा अचनि ऐं PhD वारा अचनि त ईअं ई इम्तिहान असां जेके हिन वक़्तु जेको हिन कोविड जी सिचुएशन में बि SOPs खे फॉलो करे ऑन कैंपस जेको इम्तिहान वठी उन्हनि खे कंप्लीट कयोसीं त अहिड़े नमूने तव्हां स्टूडेंट जो घणो तइदाद आहे उनखे घटाए ग्रुपनि में विराए तव्हां अल्टरनेट डे ते क्लासिस हलाए तव्हां इहो इन अमल मां गुज़ारे वञे त वधीक बहितर आहे छो चाइना ॿियनि मुल्कनि में जेको चाइना जितां कोविड शुरू थियो हो वुहान मज़ा उते एजुकेशन सिस्टम हाणे शुरू थी विया आहिनि पर असां वटि अञा ताईं जेको एजुकेशन सिस्टम न शुरू थियो आहे सम्झां थो त जेके पार्लियामेंट्रीज़ आहिनि या गवर्नमेंट आहे उनखे इन हवाले सां सीरियस थियणो पवंदो ॿियो कुझु न त असांजो जेको सो जेका अधी जेका ॻाल्हि कई त माना स्टूडेंट्स खे बि सीरियस आहिनि वालिदीन बि सीरियस आहिनि ऐं असांजो सॼो सोशल सिस्टम इन हवाले सां सीरियस आहे त इन ते असांखे कम्प्रोमाइज़ अच्छा मैडम तव्हां छा चवंदो सो पार्लियामेंट गवर्नमेंट जी ॻाल्हि कई डॉक्टर इस्माइल कुंबर साहब तव्हांजी राय छा आहे जॾहिं यकीनन तव्हांखे त फर्स्ट ऑफ ऑल इंतज़ारु हूंदो त छा हाणे जेको आहे गवर्नमेंट छा था चई छा अच्छा गवर्नमेंट जे डिसीजन्स त मूंखे ख़बर न पवंदी आहे अच्छा यकीन करियो मूंखे कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे त जीअं न हिकु हैज़र्ड वे में के डिसीजन्स वरिता वञनि मुंझियल ॻाल्हियूं हुजनि एम्बिग्विटी हुजे ख़बर न आहे त उन्हनि खे उहे कहिड़ा हुननि जा मुशावरती कमेटीज़ आहिनि जेके उन्हनि खे अहिड़ी शयूं रिकमेंड कनि था सजेशन्स ॾियनि था मिसाल तौर ते जॾहिं 15 सेप्टेंबर ते स्कूल खुलनि पिया त हुननि अनाउंस कयो त हिन हफ़्ते पहिरीं खुलंदा 6th मैट्रिक वारा प्राइमरी 2 हफ़्तनि खां पोइ खोलींदासीं वरी उन्हनि हफ़्ते जे लाइ वरी सेकेंडरी खे ख़तमु कयो या पोस्टपोन कयो उन खां पोइ उन्हनि वरी सॼे ग्रुप खे गॾु घुराए छॾियो माना सेकेंडरी खे हिकिड़ो हफ़्तो पोइ घुरायो प्राइमरी खे हिकु हफ़्तो पहिरियों घुरायो जॾहिं असां था चऊं असांखे हिकिड़ो डिस्टेंस रखिणो आहे ॿारनि में तव्हां 2 हफ़्तनि जो गैप ॾिनो उहा शइ वधीक बहितर हुजे तव्हां हिकिड़ो पहिरियों डिसीजन वरितो हुयो त असां पंहिंजा अरेंजमेंट्स उन हिसाब सां पिया कयूं त ॿारनि खे खुलो करे विहारियूं हिकिड़ी शइ स्ट्रीम लाइन ते हले वरी जॾहिं ॿियो ग्रुप ईंदो त असां वरी रेडी हूंदासीं उनखे उन हिसाब सां अरेंज करण में उनखे सेटल करण में ऑल ऑफ सडन फ्राइडे या सैटरडे ते अनाउंसमेंट थी आहे मंडे ते उहे स्कूल पिया था खुलनि सॼा ॿारनि जा वरी उहे अंबो गॾु था थियनि जेसि ताईं वरी असां ॿारनि खे नयूं इंस्ट्रक्शन्स ॾियूं असां ग्रुप ठाहियूं त उहो मूंखे अलाए छो इहो फील थियो त यकीनन उहो असांखां वधीक ॼाणूं उते माहिर वेठल आहिनि माण्हू पर डिसीजन जे वक़्तु मुंहिंजी पर्सनल राय आहे त शायदि कंहिं एजुकेशन जे एक्सपर्ट खे घटि था घुराइनि या जेको फील्ड में वेठल माण्हू आहे ऑन द स्पॉट जेको फील्ड में आहे जेको उन्हनि सां इन्वॉल्व आहे जेको उन माहौल मां सॼो ॾींहुं गुज़रे थो जंहिंखे उन्हनि शयुनि जे ख़ामियुनि जी ख़ूबियुनि जी ख़बर आहे मूंखे फील थींदो आहे शायदि उन्हनि जी राय न आहे हू जेके हिकिड़ा रुॻो बुकिश एक्सपर्ट्स हूंदा आहिनि ॾिसो किताबनि जूं ॻाल्हियूं अलॻि हूंदियूं आहिनि जेके असां अमली तौर ते असां शयूं ॾिसूं था उहे शयूं वरी एंटायरली डिफरेंट हूंदियूं आहिनि त उन्हनि जी राय शायदि न हूंदी आहे बहरहाल असां त उन शयुनि खे बि फेस करे वियासीं बल्कि हींअर बि जेको आहे ऑल ऑफ सडन वरी स्कूल बंदि कया ऐं ज़ाती तौर ते राय में हक़ में न आहियां बंदि थियण जे तव्हां मार्केट ॾिसो तव्हां बाज़ार ॾिसो तव्हां पब्लिक ट्रांसपोर्ट ॾिसो तव्हां रोड ते ट्रैफिक जो ज़ोर ॾिसो इवन शादियूं थियनि पियूं ॿिया इवेंट्स थियनि था पिया सॼियूं ॿियूं सोशल गैदरिंग्स थियनि पियूं उन में कंहिं बि SOPs खे फॉलो नथो कयो वञे ऐं ॿार जे लाइ अल्हम्दुलिल्लाह इन खां पोइ पंहिंजे ज़माने में रखे त ॿारनि में सच के इन जो को बि हिकिड़ो बि केस साम्हूं न आयो अलाह पाक हुनजे इम्यून सिस्टम खे बहितर करे ॿार त असांजो आईंदो आहे न ॿार त असांजे लाइ सभ खां वधीक कीमती असांजा बच्चा आहिनि उन्हनि ॿारनि खे स्कूल खां छॾे तव्हां घर में विहारणु जेका डॉक्टर इस्माइल कुंबर साहिब जन बि ॻाल्हि कई त हीउ नसुलनि जो नुक़सानु आहे नसुलनि जे नुक़सान जी भरपाई असां कॾहिं कीअं करे पाईंदासीं जॾहिं त उन ॿार खे उहा तालीम न पई मिले उनजी फॉर्मल एजुकेशन न पई थिए एजुकेशन रुॻो इहा थोरी आहे त डिग्री जो नालो आहे भई जेका हिकिड़ी पॉज़िटिव ऐं ट्रू एजुकेशन त बियॉन्ड द डिग्रीज़ आहे असां तालीम सां गॾु तरबियत खे त ॾिसूं थोरी घणी नॉलेज असां ठीकु आहे असां ऑनलाइन ॾेई था छॾियूं
पर जॾहिं ॿार असां वटि फॉर्मल एजुकेशन में साम्हूं थो अचे उन ॿार खे उहे स्किल्स उहे बिलीव्स आइडियाज़ उहे कैरेक्टर बिल्डिंग उन ॿार खे ग़लति सही उहो डिसिप्लिन त साम्हूं थो सेखारियो वञे न त सभु शइ विर्चुअल थी वञे भला पोइ असां ही एॾा सारा फॉर्मल एजुकेशन इदारा छो खोलिया आहिनि इहे सेटअप हुअण न घुरिजनि हर को घर वेठो हुजे उहो ॿार जी मर्ज़ी आहे त उहो निंड मां उथी सुम्हियो पियो हुजे वेठो हुजे या हुनजो माउ पीउ अची नंढनि ॿारनि जा वेही रहनि हाज़िरी लॻी वञे हिकिड़ो थी वञे तालीम जो पोइ त माइट बि पढ़ाए सघे थो पोइ केरु ॿियो पढ़ाए सघे थो पोइ त तव्हांखे उस्तादनि जी ज़रूरत बि न आहे घणी शयूं तव्हां वटि ऑनलाइन पयूं आहिनि सॼियूं तव्हांखे किताबनि जा किताब भरिया पिया उस्ताद आहे जेको उन्हनि खे उहो प्रॉपर डिलीवर करे उनखे सेखारे थो त बाबा हिन शइ खे हीअं करण सां हीअं थींदो आहे प्रैक्टिकली थो सेखारे मैडम ब्रेक वठां बार बार चयो तो वॾे ब्रेक वठो त ही ब्रेक छो नथा वठो पर मैडम जी ॻाल्हि बि ॾिसो रियलिटी ते यानी मूंखे पंहिंजे जेके आहे एजुकेशन जो टाइम यादि पियो अचे पर हीअं शॉर्ट खां ब्रेक हिन प्रोग्राम जेको ब्रेक खां पोइ चांहि बि पीअंदासीं टपाल मेज़बानी बिल्कुलु जेकी रेडी थी चुकी आहे ख़ुशबू चांहि जी ॾाढी थी पई अचे बसि थोरी देरि में असां तव्हांखे पहिरियों अथव टपाल मेज़बान चांहि जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चांहि जेको हींअर ब्रेक खां पोइ असां इंजॉय कंदासीं काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चांहि हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल वठंदासीं हेलो सलाम हेलो ड्रॉप थी वई ऐं नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा अच्छा ऐं जीअं उहो बि ॿुधाईंदी हलां त मेहरान टीवी ऑफिशियल यूट्यूब पेज जेको आहे तव्हां असांजो लाइक कंदा शेयर कंदा सब्सक्राइब कंदा उते असांजे जेके नया एंटरटेनमेंट जेके आहिनि ॾिसी सघो था अपलोड थियनि था ऐं ख़ासि तौर ते उन हवाले सां शेयर बि करे सघो था सुबुह मेहरान एंटरटेनमेंट जेके बि असां प्रोग्राम उते सभु जेके उन पेज ते अवेलेबल आहिनि ऐं ख़ासि तौर ते करंट अफेयर जा ऐं न्यूज़ जे लाइ अपडेट थियण लाइ तव्हांखे बेल आइकन ज़रूरु क्लिक करणो पवंदो जीअं काने जेके डे बाय डे जेके न्यूज़ अचनि थियूं इवन के आर्ट्स पर जेके न्यूज़ अचनि थियूं त तव्हां उते आसानी सां इंजॉय करे सघो था अपडेट रही सघो था त दुनिया में छा थिए थो छा नथो थिए हिकिड़ी कॉल आहे अगेन कॉल रिसीव कंदासीं हेलो सलाम जी वालेकुम सलाम बरकत वॾी तेरे में आयो ठीक है बिल्कुल ठीक ठाक ज़ैन तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो नए साल जी मुबारक हुजनि तव्हांखे जी जी तव्हांजो सेट माशाल्लाह ॾाढो सुठो आहे त मुर्तज़ा खे मां भली कॉल कंदमि उन ॾाढो भलो सेट सजायो आहे मेहरबानी थैंक यू सो मच कीअं गुज़रियो तव्हांजो नयो साल जो पहिरियों ॾियारो ऐं कीअं पिया गुज़रनि ॾींहं तव्हांजा जी जेको हाणे जेको 2020 जे इन लाइ त इहो चवनि था वञनि त उहो ॾाढो ॾुखियो गुज़रियो उनजे करे कोविड-19 कोरोना वायरस बि हो न त उहो ॾाढो ॾुखियो गुज़रियो हाणे जेको 2021 आहे इहो असांजो ॾाढो सुठो गुज़रियो उमेद कयूं था ज़बरदस्त कोरोना त अञा आहे ज़ैन कोरोना अञा ताईं आहे इन जी वजह खां स्कूल बंदि आहिनि जी अॼु आहे कोरोना उहा मञा थो कोरोना बि आहे पर उहो हाणे थोरो घटि थी अॻे ॾाढी हुई न त आइसोलेट थी पिया वञनि सभई माण्हू ॿाहिरि केरु न पियो निकिरे हाणे माना थोरी वजह सां हाणे थोरी घटि थी वई आहे अच्छा नए साल जो प्रोग्राम ॾिठो भला मज़ो आयो नए साल जो नयो प्रोग्राम हिते जेको थियो तव्हां ॾिठो जी असांखे ॾाढो सुठो आयो मां चयोमांसि त मुर्ज़वा आहे ठीकु अच्छा जी ओके अच्छा महिमाननि लाइ छा चवणु चाहींदा ज़ैन जी महिमाननि खे भलीकार कंदमि हिकिड़ी अधी आहे ॿियो तव्हां ठाहियो आहे न ॿियो आहे भलीकार कंदमि ठीकु आहे महिरबानी थैंक यू ज़ैन थैंक यू अल्लाह हाफ़िज़ हिकिड़े ॾिसो ॿार बि सम्झनि था त जेको आहे न हीअ जेको कोरोना जेकी आहे घटि थी वई आहे उहो बि जेको आहे न घर में वेठा आहियूं कोरोना स्कूल में कोरोना स्कूल में थो रहे इहा थी असांखे सोच अचे त कोरोना मार्केट में न आहे बाज़ार में न आहे ॿियनि हंधि पब्लिक प्लेसिस ते न आहे केॾा मजमूआ लॻायो माण्हुनि जा मेड़ा कयो कोरोना रुॻो स्कूल्स में आहे सही अच्छा तव्हां ॻाल्हि पे कई त तव्हां जेको पोइ डॉक्टर इस्माइल को बस घुराए वठूं त यकीन हाणे तव्हां ॻाल्हि कंदो तव्हां उन्हनि घुराए वठंदो त हिननि जी टे ॻाल्हियूं कहिड़ियूं कहिड़ियूं थींदियूं जी तव्हां ॻाल्हि पिया कयो त यकीन जेके अप एंड डाउन थींदा आहिनि फैसला जेके थींदा आहिनि अचानक सां डिलीवरी थींदा आहिनि उन्हनि में जेके राय नथी वठी वञे उन्हनि खे बसि उहो हिकु पासे जा ॻाल्हि करे ऐं पोइ छॾे ॾींदा आहिनि त हाणे हिन ॻाल्हि ते तव्हां वञी अमल कयो मसलन इन खां पहिरियां गवर्नमेंट हिकिड़ो डिसीजन वरितो त हाणे स्कूल में 4 बजे ताईं वेहो अच्छा ॿारनि जे लाइ त 2 बजे ताईं पुठियां 2 कलाक टीचर्स जे लाइ
हाणे उन टीचर्स खे लंच बि त तव्हां नथा ॾियो, तव्हां हुनखे तव्हां का चांहि बि त नथा ॾियो, ऐं उनखे पुठियां तव्हां 2 कलाक ॿिया था विहारियो। ऐं ख़ासि तौर ते फीमेल टीचर्स जहिड़ी आउं ॻाल्हि कंदसि, उनजी रिप्रेज़ेंटेटिव आहियां त उनजी ॻाल्हि कंदसि। हाणे उन्हनि सां पंहिंजा बि त ॿार आहिनि, उन्हनि जो पंहिंजो बि त घर आहे। ॾिसो हिकिड़ो ऑफिस जो टाइमिंग्स अलॻि आहिनि, त उहे 9 बजे खां पोइ था शुरू थियनि। स्कूल जो टाइम आहिनि 7:30 ऐं 8, अर्ली अचनि था, थोरा अर्ली हलिया वेंदा आहिनि। ऐं उन्हनि जो जेको मेंटल वर्क आहे, जेको उन्हनि जे मथां स्ट्रेस हूंदो आहे ॿारनि खे एजुकेशन ॾियण जो, तव्हां ॾिसो कंहिं बि डिपार्टमेंट में हॉलीडे समर विंटर न हूंदा आहिनि, सिर्फ़ु स्कूल्स में हूंदा आहिनि। त उन टीचर्स खे थोरो मेंटल रिलैक्स घुरिजंदी आहे उन्हनि ॿारनि खे, त उहो रिलैक्स, उन्हनि खे रिलैक्सेशन घुरिजे। उन्हनि खे तव्हां 4 बजे ताईं विहारे वेठा आहिनि, सभिनी टीचर्स जी हालत ॾिसंदासीं त ईअं करे वेठा हूंदा, पोइ उहो उन्हनि खे निंड अचणु शुरू थी वेंदी हुई, उहो लेज़ी, उन्हनि जो सॼो ध्यानु पंहिंजे घर ॾांहुं हूंदो हुयो। त हाणे घर असांजा जॾहिं पंहिंजा ॿार घर पहुता हूंदा, उन्हनि खे दरवाज़ो केरु खोलींदो, उन्हनि खे मानी केरु खाराईंदो। पोइ जॾहिं टीचर थकिजी घर वञे, पोइ घर में बि चिड़चिड़ो। नेक्स्ट डे ते जॾहिं स्कूल अचे त उन्हनि खे ईअं पियो महसूसु थी ॿारनि खे मूंखे पढ़ाइणो न आहे, बसि मूंखे बढ़िया टाइम गुज़ारणो आहे। हाणे असां बि क्वांटिटी ते फोकस कयूं था, क्वालिटी खे नथा ॾिसूं। असां भली 2 कलाक पढ़ायूं, पर उहो क्वालिटेटिव हुजे न। उहो जेको असां नॉलेज इम्पार्ट था कयूं, उन में उहा क्वालिटी असां अगरि प्रोड्यूस कयूं, डिलीवर कयूं, बजाए हुनजे 4 कलाक वञूं, 6 कलाक वञूं ऐं चुप करे वेठा हुजूं, बेज़ारी जो इज़हार कयूं, त ॿारनि खे न त असां एजुकेशन ॾेई सघंदासीं, न हुन ॿार जी तरबियत करे सघंदासीं। न त असांजा पंहिंजा ॿार मुआशिरे जा पोइ मुफ़ीद फ़र्द साबित थींदा, न ई असांजा उहे शागिर्द जिन खे असां तालीम जो सम्झूं था त असां ज़िमेदारी असांजे मथां आहे। अच्छा, पोइ वरी ॾिसो, वरी गवर्नमेंट खे पंहिंजो फ़ैसिलो वापसि बि वठिणो पियो 4 बजे ताईं जो। लिहाज़ा हर शइ जे ओणाइन पोणाइन सभिनी ते नज़र रखी डिसीशन पोइ वठिबो आहे। ये ॻाल्हि ठीक है, ओणनि पोणनि खे माना अॻु पुठी करे माना फ़ैसिला माना प्रॉपर नथा थियनि। जीअं माना हिकिड़े वॾे घर में बि ॾिसो कि फ़ैसिलो त हिकिड़ो नंढे घर खे ई वेठो त सॼो समराइज़ करे पोइ ॾिसणो पवंदो आहे, कंहिंजी छा क्वालिटी, कंहिंजी छा ड्यूटीज़। एडमिनिस्ट्रेशन कंहिंजो आहे, कहिड़ो आहे, उन शयुनि खे वरी उनजी मैनेजमेंट हूंदी आहे, त उनखे कीअं मैनेज करणो हूंदो आहे, सभिनी शयुनि खे गॾु खणी हलणो हूंदो आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां चांहि इंजॉय कयो, टपाल में वञा तव्हां चांहि वठो, बिल्कुलु। जी डॉक्टर साहब, तव्हां छा चयो था? मुआशिरे जा 3 जेके अहम जेके असां हुन में स्कूल एजुकेशन में, हिकिड़ो त वालिदिन हूंदा आहिनि, ॿिया टीचर हूंदा आहिनि, ॿिया स्टूडेंट्स हूंदा आहिनि। हाणे स्टूडेंट सेंटर्स जेका अप्रोच हूंदी आहे उहा एडॉप्ट कई वेंदी आहे, त पढ़ाई जे हवाले सां, टीचिंग एंड लर्निंग जे हवाले सां। त टीचिंग ऐं लर्निंग जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके फिलासफ़ियूं आहिनि, मुख़्तलिफ़ थ्योरियूं आहिनि, पर चवण जो सॼो मक़सदु इहो आहे त हमेशह प्लान कबो आहे, पोइ वरी जेको ऑर्गेनाइज़ कबो आहे, पोइ वरी उनखे कंट्रोल कबो आहे, पोइ मॉनिटर कबो आहे, वरी प्लान कबो आहे। त असां वटि मैनेजमेंट जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि कंदासीं, जेकी टॉप लेवल जी मैनेजमेंट आहे, ॿी हेठी लेवल जी मैनेजमेंट आहे। इन हवाले सां सिचुएशन इहा आहे त सिंध में असां शयुनि खे प्लान नथा सही नमूने प्लान नथा करे सघूं, ऐं पोइ नतीजो इहो थो थिए त हुनखे सही नमूने ऑर्गेनाइज़ नथा करे सघूं। जॾहिं ऑर्गेनाइज़ प्लान न करे सघंदासीं त ऑर्गेनाइज़ न करे सघंदासीं, जॾहिं ऑर्गेनाइज़ न कंदासीं त पोइ हुनखे कंट्रोल ऐं मॉनिटर न करे सघंदासीं। हाणे हिते गैप आहे। हिकिड़ी असां ॻाल्हि कंदा आहियूं थ्योरेटिकली, पर प्रैक्टिकली जेकॾहिं प्रैक्टिशनर जेके फील्ड में कमु कनि था, त जीअं अधी डॉक्टर साहिबा जेका असां फील्ड में कमु करे थी, हुनखे ख़बर आहे त कहिड़ी अप्रोच एडॉप्ट कई वञे टीचिंग ऐं लर्निंग जे हवाले सां। हिन कोविड जे हवाले सां जॾहिं इंडस्ट्रियूं खुली पियूं आहिनि, शादी हाल खुला पिया आहिनि, ॿियूं सभु शयूं खुलियूं पियूं आहिनि, त आउं सम्झां थो हिन वक़्तु जेको सो असांजी जेका बेसिक एजुकेशन जेका आहे उहा वॾी मुतासिर थिए पई। मिसाल ॿाहिरियूं आहिनि, ॿाहिरियुनि में माण्हू अॻु में ई आइसोलेशन में वेठल आहिनि। तव्हां स्ट्रिक्टली जेके असां यकीननि इन में को बि शक न आहे त इंसानी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे असांखे वधीक प्यारियूं आहिनि। उहे वधीक जेके असीं चाहींदासीं त उन्हनि जो एतिराम कयो वञे ऐं उन्हनि ज़िंदगियूं असां पंहिंजूं बचायूं। कोविड वबा आहे, इन खां को बि इनकार नथो करे सघिजे, छो जो मुख़्तलिफ़ जेके फिलासफ़ियूं, मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं परसेप्शन्स पंहिंजियूं पंहिंजियूं आहिनि। हिकिड़ा माण्हू हुनखे मञनि था, हिकिड़ा नथा मञनि, पर पढ़ियल लिखियल माण्हू सम्झे थो त वबा आहे। वबा जे लाइ बि असांखे जेकॾहिं दुनिया जा जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि पंहिंजे नमूने मुख़्तलिफ़ जेके SOPs खे फॉलो करे पंहिंजे कम खे रवान दवा रखियो आहे। जीअं इंडस्ट्री में या ॿियनि हंधनि में चयो वेंदो आहे त बाबा शादी हालनि में तव्हां SOPs खे फॉलो रखो, त छो न तइलीमी इदारनि में असां जेके ॿाहिराड़ी वारी तइलीम आहे उनखे कंटिन्यू करियूं। जीअं आमराबाद जी हले थी, शहरनि में जिते रश थिए थी उते वरी वधि खां वधि असां SOPs फॉलो करियूं। त असांजा हीअ जेको साल 2000 आहे, असांखे पंहिंजे नमूने हिकिड़ो नओं विहन खणी ऐं नए विहन सां असांखे नए नमूने प्लानिंग करणी पवंदी, त जीअं असीं पंहिंजी तइलीम खे बचाए सघूं। ऐं हिकिड़ी कॉल वठी माज़रत सां पोइ कंटिन्यू कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम।
अॼु कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो भेण? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ भोजा रब जा कनि था तव्हां ॿुधायो कीअं कीअं सुबुह सलाम अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ तव्हां सां मुखातिब थिया आहियूं, तव्हांजे प्रोग्राम में आया आहियूं। अच्छा अच्छा इस्माइल साहब खे डॉक्टर इस्माइल साहब खे सलाम ॾींदासीं। वालेकुम सलाम। प्रोग्राम ॾाढा सुठा आहिनि, ॾिसंदा त रेगुलर ई आहियूं पर कॉल कॾहिं कॾहिं कयूं था जी। अच्छा अच्छा जी 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 हिन वक़्तु हिकिड़ो असांखे एजुकेशन जे मैटर ते बि थोरो ॻाल्हाइणो हो। जी जी मैडम भी वेठी आहे ऐं पंहिंजो डॉक्टर साहब भी वेठो आहे। जी जी मासी गरीब आहे उन ही त कोरोना त पंहिंजी जॻह ते, पर हूअं बि हिते जेके प्राइवेट इदारा आहिनि उनमें तइलीम तमामु घटि आहे। सही। हाणे हिते असांजी हिकिड़ी मासी आहे घर में कमु थी करे, उहो पंहिंजे हिते हिननि स्कूल हिते पेश हिकिड़ो आहे, हुनमें ॿारनि जे लाइ हुननि चयो भई असांजे ॿार ॾियो अची असांखे 600-500 में पढ़ाए था। अच्छा हाणे बि यकीन कयो टे चौथो क्लास ॿारनि पास कयो आहे पर हुननि खे स्पेलिंग लिखणु नथी अचे। हिननि जे लाइ गवर्नमेंट जा स्कूल। सही। उन माई खे असां सम्झायो जॾहिं सर्टिफिकेट वठण वई त हाणे उहो पंहिंजो जेको हेडमास्टर प्रिंसिपल आहे चयो 16,000 रुपया असांखे फी ॿार ॾियो त सर्टिफिकेट ॾी। सही था तॾहिं त हुन अॼु हिन वटि जो कमु कयो त 5,000 हिन जो थियो ते पघार ऐं 2,500 रुपए जूं रसीदूं ॾिनियूं, 5,000 माई हुनखे कैश ॾिना। हाणे ग़रीब माण्हू किथां वञनि जेके घर में कमु था कनि उहे किथां फी भरींदा? सही था चओ बिल्कुलु। तइलीमी मयार बि सही कोन्हे ऐं इन्हनि खे अप करण जे लाइ मथां कुदरती कोरोना जे करे बि थोरो ईअं थी वियो। इन जे लाइ असांखे सजेशन खपे त हाणे असीं हिन मासी जी कहिड़ी मदद कयूं जो असां हुन स्कूल मां हिनखे सर्टिफिकेट वठी ॾियूं। ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी। तव्हांजी ॾी सुवाल जो जेको जवाबु यकीननि तव्हां ही ॿई डॉक्टर्स जेके आहिनि उहे ज़रूरु ॾींदा। यकीननि इन ॻाल्हि जी आउं बि गवाह आहियां। पहिरियों तव्हांखां व्यूज़ वठंदमि त पोइ वञी ते मज़ीद ॻाल्हाईंदमि। जी जी तव्हां छा चवंदव? तव्हां इन ॻाल्हि हिकिड़ी शइ आहे त जेको स्कूल प्राइवेट स्कूल आहिनि खे रिक्वेस्ट करणु खपे त हू अॻे मासी या जेको वीचारी मज़ूरी करे जेको पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए थी त हुनखे फी वेव ऑफ करे, छो जो उन लाइ हिकिड़ा फंड्स हुननि वटि अवेलेबल हूंदा आहिनि। जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि जे लाइ CSR हिकिड़ी सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त तव्हां हेतिरनि ग़रीब ॿारनि खे तव्हांखे फ्री में पढ़ाइणो आहे। पर हिते ॾिठो वञे थो त CSR खे फॉलो नथो कयो वञे। मिसाल जेके इंडस्ट्रियूं आहिनि या जेके स्कूल आहिनि उन्हनि में इहो फोकस कयो वेंदो आहे त बाबा तव्हांखे जेकॾहिं हेतिरा ॿार तव्हां पढ़ायो था पैसनि ते त हेतिरा ग़रीबनि जा ॿार तव्हांखे पॉलिसी लेवल जे हवाले सां तव्हांखे पढ़ाइणा पवंदा। त पहिरीं त उन्हनि स्कूल जे मैनेजमेंट खे इहो चयो वञे त बाबा तव्हां पहिरीं ग़रीबनि जा केतिरा ॿार फ्री में पढ़ायो था, त पढ़ाइनि ई कोन था। त हिनखे जेकॾहिं ग़रीब ॿार खे जेकॾहिं पढ़ाइनि त उनजो मुस्तक़बिल सुधरी वञे। पर हिते सिस्टम जेको आहे उनजी मॉनिटरिंग एंड इवेल्यूशन आई कोन्हे। माना प्राइवेट सेक्टर जेको आहे एजुकेशन जो उहो तबक़ाती सिस्टम थी वियो आहे। हाणे उन में ग़रीब माण्हू त उन प्राइवेट सेक्टर में पढ़ाई नथो सघे। सरकारी स्कूल जो तव्हांखे ख़बर आहे त माना जेकॾहिं असांजो बेसिक त आई कोन्हे। जीअं साईं जेका ॻाल्हि कई तमामु वधनाइती ॻाल्हि करे वियो त पढ़ियो आहे क्लास में वियो आहे पर लिखणु पढ़णु अचे ई कोन थो। तव्हां इहा एजुकेशन न आहे। त इन में आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त पहिरीं त उन पढ़ियल लिखियल उन मैनेजमेंट सां मिलनि, उन खां पोइ वरी जेकॾहिं वरी कंहिं सरकारी इदारे जे कमोरे खे चवनि त पोइ हुनखे छंड पटे पोइ मसइलो हल थी सघे। अच्छा एॾी ॻाल्हि चवां पाण प्राइवेट स्कूल जे गवाह यकीननि इहे ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं आउं जेको प्रियोरिटी जेके आहिनि आउं सरकारी स्कूल्स खे प्रिफर कंदी आहियां जिते पढ़ियल लिखियल एजुकेटेड जेके टीचर्स हूंदा आहिनि M.Ed B.Ed करे पास करे उते ईंदा आहिनि उन्हनि खे इथिक्स ऐं टीचिंग ऐं उहे असांजा पंहिंजा स्कूल आहिनि। उते अगरि ॿ क्लास जेको आहे उनमें जेको असांजो पंहिंजो पैसो लॻल आहे, असां हुनमें टैक्स लॻल आहे, असां जेको गवर्नमेंट जेको असांखे पाण सुठी क्वालिटी सुठी मयारी में उन खे असां छो रद्द करे प्राइवेट स्कूल्स में ॿार विया आहिनि जेको चौथे दर्जे जो बि ॿार पास करे बि उनखे पंहिंजो इवन के स्पेलिंग्स बि नथियूं अचनि। ऐं पाण इन ॻाल्हि जी गवाह आहियां। ॾिस जॾहिं गवर्नमेंट स्कूल में पढ़ाए चुकी आहियां मूंखे ख़बर आहे उते प्राइवेट स्कूल जो कीअं ॿारनि खे पढ़ाइबो आहे, कीअं उनखे प्रमोट कयो वेंबो आहे। इवन के हू 3-4 सब्जेक्ट्स में फेल बि हुजण जे बावजूदि। तव्हां ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि खोयो मैडम 100% अग्री थी कयां इन शइ ते। पर इहा वरी ॻाल्हि ॿुधाए त इहा असांजी गवर्नमेंट जी शायदि का पॉलिसी आहे त हीअ जेको असां वटि स्ट्रेटिफिकेशन आहे एजुकेशन में जेके तबक़ाती चवां त विरहायल आहिनि त ही इलीट क्लास जा स्कूल अलॻि आहिनि, ग़रीब ॿारनि जा स्कूल अलॻि आहिनि। हाणे इलीट क्लास तव्हां इवन जेको हिन माहौल में बि सरकारी स्कूल में असां ॿारनि खे पढ़ाए हलाए सघूं था। प्राइवेट स्कूल जेके बंगलो में कंहिं फ्लैट में कंहिं नंढड़ी 2 कमरनि में 2-4 कमरनि में नंढड़े कमरे में 60-50 50-30 ॿार ही हिक ॿिए सां टकराए विहारे वेठा आहिनि। ऐं इहा आउं तव्हांखे पंहिंजो मिटनि माइटनि जूं छोकिरियूं जेके प्राइवेट स्कूल में पढ़ाए चुकियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि जे प्रिंसिपल जो चवणु हूंदो हो त हिन ॿार खे कुझु अचे न अचे तव्हांखे पास करिणो आहे। असांजो वॾो क्लाइंट आहे, असांजो वॾो क्लाइंट आहे। उहे ॿार
टीचर जो रेस्पेक्ट नथा कनि टीचर खे इहो जवाब ॾींदा आहिनि त तुंहिंजी पघार घणी आहे रोज़ ख़र्ची घणी थो खणी अचे बिल्कुलु 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 उन ते उहा ॿारनि जी तरबियत नथी थिए उहो ॿार आउं चवंदा त बदतमीज़ थो थिए उनखे थो चइजे त इहो ॿार कॉन्फिडेंट आहे इहो ॿार कॉन्फिडेंट न आहे इहो ॿार इहे वैल्यूज़ असांजे गवर्नमेंट स्कूल्स में टीचर्स तव्हां वारी ॻाल्हि त सुठा पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि जूं उहे BEd MAd ॿियूं ट्रेनिंग्स थियल आहिनि हर वीक हर मंथली थींदियूं आहिनि बिल्कुलु बसि उन्हनि जे मथां रुॻो हिकिड़ी प्रॉपर मॉनिटरिंग ज़रूरी आहे त हीअ जेका असां अॼु ॻाल्हि कई त यकीनन कंहिं बि ॿार खे असां तालीम जे हक़ खां महरूम नथा रखी सघूं इहो हुनजो बुनियादी हक़ आहे जीअं खाधो कपिड़ो लटो छत खपे असांखे ईअं असांखे तालीम बि घुरिजे उन मासी खे खपे त ज़रूरी न आहे त प्राइवेट स्कूल ॿार पढ़े असां प्राइवेट एजुकेशन खे प्रोमोट छो था कयूं हुकूमत अहिड़ियूं पॉलिसीज़ छो नथी ठाहे त हर सरकारी मुलाज़िम पंहिंजो ॿार सरकारी स्कूल में पढ़ाए मूं समेत तव्हां सभई चाहींदव त रिहाइश सरकारी हुजे नौकिरी सरकारी हुजे गाॾी पेट्रोल सरकारी हुजे ॿार पढ़ायूं प्राइवेट स्कूल में ॿ जॉब अगरि तव्हांखे ऑफर कयूं वञे न त हीअ गवर्नमेंट जॉब आहे हीअ प्राइवेट आहे तव्हां यकीनन गवर्नमेंट प्रिफर कंदव पर जे तव्हांखे चवंदो त ॿार प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदासीं जॾहिं सभिनी पंहिंजे सरकारी मुलाज़िमीन जा ऑफिसर जा ॿार जॾहिं सरकारी स्कूलनि में पढ़ंदा पोइ तालीम वधीक बहितर थींदी पोइ तव्हां कंसर्न थींदा न जेका डॉक्टर साहब ॻाल्हि कई त आउं चवंदा हिकिड़ो ट्राइंगल आहे जेके मेन स्टेक होल्डर्स आहिनि स्कूल जा पेरेंट टीचर ऐं ॿार मथे कुंड ते वेठल आहे ट्राइंगल जे पेरेंट्स ऐं टीचर हेठि मैडम सॉरी टू इंटर ख़बरुनि जो टाइम थो थिए लेकिन इन जे कॉलर्स इशू जे हवाले सां कॉल कई इन मज़ीद जेको कंटिन्यू कंदासीं त हिननि खे हाणे छा करणु घुरिजे आउं त चवंदमि त कोई खे क्विट करे गवर्नमेंट स्कूल्स में जेके स्केप करणु वञणु घुरिजे अगरि हैदराबाद तो मुंहिंजो स्कूल हलियो अचे बिल्कुलु ज़बरदस्त पर आउं कंटिन्यू कंदमि हिकिड़े ब्रेक खां पोइ नाज़रीन हीउ वक़्तु शॉर्ट ब्रेक जो न्यूज़ ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम तावल जो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए न पर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा हिकु दफ़ो ॿीहर असांजे प्रोग्राम में महिमान ख़ूबसूरत मौजूदु आहिनि उन्हनि खे भलीकार कंदासीं डॉक्टर मैडम फरीदा शेख साहिबा तव्हांखे ॿीहर वेलकम कंदमि ऐं डॉक्टर इस्माइल कुंवर साहिब ॿीहर उन्हनि खे वेलकम कंदमि लेकिन हिन इशूज़ काफ़ी आहिनि तव्हां न्यूज़ में बि ॾिठो त पूरी दुनिया जेके आहे तालीम जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि एॾो पहिरियों ॾींहुं साल जेको तालीम लाइ रखियो आहे इन करे जेको तालीम जेको वालदेन ॾिसनि पिया प्रोग्राम्स जेके उन्हनि खे काफ़ी सारी क्वेरीज़ हूंदियूं त हीअ जेके रिस्पॉन्सिबल जेके इरादा वेठा आहिनि उहो पाण जेके न इन परेशानी में मौजूदु आहिनि जेको टीचर्स जेके आहिनि कहिड़ी हुनखे कैटेगरीज़ आहिनि जेके हेड आहिनि उन्हनि जी छा राय आहे हू पाण जेके इन सभु शइ खे फेस पिया कंदा ही प्राइवेट स्कूल जा न आहिनि हेड ही गवर्नमेंट स्कूल जा जेके हेड्स आहिनि उहे छा था चवनि हू गवर्नमेंट स्कूल जा जेके ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी जेके आहिनि प्रोफेसर आहिनि उन्हनि जी छा जेकी आहे तजवीज़ छा सोचंदा त गवर्नमेंट सडनली जेके आहिनि फ़ैसिला जेके आहे ऑन द स्पॉट चेंज करे थी हिकिड़ो सेटअप थिए थो वरी ॿिए सेटअप थिए थो लाइक ॿियो जेको फरीदा जेको जारी थो थिए फरमान जारी थो थी वञे त मैडम फरीदा शेख साहिबा खे सॾण लाइ इन लाइ सॾियोसीं त हिकिड़ो स्कूल जो हिकिड़ो मदर बि आहिनि टीचर बि आहिनि पंहिंजे इदारे जे हेड बि आहिनि उहे ॾिसनि पियो त इवन के हू टीचर्स बि जेके आहिनि उन्हनि खे उन तरीक़े सां ई गाइड कंदियूं त यकीन टीचर्स बि हुनजी फैमिली हुननि ॿार हुन बचनि वांगुरु त हिकिड़ी वॾी हेड जे मथां वॾी ज़िम्मेदारी आहे अच्छा मैडम तव्हांजी ॻाल्हि रहिजी वई तव्हां जेको कॉलर चयो त उनखे छा एडवाइस ॾियणी कुंवर साहिब उन्हनि खे ॾिनी त तव्हां जेको आहे ॿी शइ खे हवाले सां कंसिडर कयो तव्हां छा चवणु चाहींदा तहरीम जंहिं कॉलर जो नालो त मूंखे न आहे ख़बर पर जंहिं उन कयो न ईअं लॻे थो त हिकिड़ो ॼण बहस छेड़े छॾियो आहे ऐं ॾाढी हिकिड़ी इहा सुठो हिकिड़ो पॉइंट खणी आया आहिनि त हुननि जी मासीअ खे प्राइवेट स्कूल वारा फीस नथा वेव ऑफ करण खां घुरनि था हलो हुन उदारे जो बि आहे त उन्हनि खे पंहिंजी टीचर्स खे सैलरीज़ मिलंदी उन्हनि खे ज़रूरत आहे पर उनखे ज़रूरी इहो त न आहे त उहो कंहिं प्राइवेट स्कूल ॿार खे पढ़ाए बिल्कुलु गवर्नमेंट जा माशाल्लाह हेतिरा सारा स्कूल्स आहिनि घणे क़दुरु स्कूल्स में फैसिलिटीज़ बि आहिनि अगरि उन मासीअ जो ॿार हैदराबाद शहर जो आहे या जामशोरो शहर जो आहे त आउं उनखे ऑफर थी कयां तूं मुंहिंजे स्कूल हलियो अचे उन ॿार खे असां फ्री में एजुकेशन ॾींदासीं बाक़ी हैदराबाद या जामशोरो खां ॿाहिरि जो आहे त पोइ सरकारी स्कूल खोड़ सारा आहिनि जिते तमामु सुठा हाईली क्वालिफाइड टीचर्स आहिनि उहे ट्रेंड टीचर्स आहिनि अकेडमिकली एंड प्रोफेशनली बोथ साइड्स खां उहे ट्रेंड आहिनि त पोइ उन्हनि खे उन स्कूल में छो नथा पढ़ायूं असां पंहिंजनि प्राइवेट स्कूल्स खे छॾे करे सरकारी स्कूलनि खे असां छो नथा प्रोमोट कयूं पोइ असां उन्हनि ते नज़र बि रखूं स्कूलनि ते असां सां मसइलो इहो आहे त असांजो जेको पेरेंट आहे
उहो घणे क़दुरु जेको सरकारी स्कूल ॿार पढ़ाए थो घणे क़दुरु ॿार पेरेंट पढ़ियल लिखियल न आहे। दुनिया जे ॿियनि सुधरियल मुल्कनि असां जेके अञा तरक़ी पज़ीर मुल्कनि में फ़र्क़ु इहो ई आहे त हुननि जा वालिदेन जेके आहिनि उहे बाशऊर आहिनि, सुधरियल आहिनि। असांजो माइटु ॿार खे पढ़ाइण या तालीम ॾियारणु ज़रूरु चाहे थो, पर पाण उन हिसाब सां तालीम ॾेई नथो सघे। पोइ पूरो डिपेंड थो करे त ॿार जेको जेको स्कूल मां सिखी आयो, ॿार स्कूल मां भली सिखी अचे, ॿ अखर कुझु बि खणी आयो आहे त वालिदनि जे मथां या तमामु अहम ज़िमेदारी आहे त हुन ॿार जे बैग खे खोले, उन जे किताबनि खे खोले त टीचर कमु करायो, कहिड़ो कमु करायो, का कॉपी चेक कई, नोटबुक ॾिनो, असाइनमेंट ॿार खे ॾिनो आहे न ॾिनो आहे। पोइ वधी अचे वरी टीचर ॾांहुं त मुंहिंजे ॿार खे तव्हां गुज़िरियल हफ़्ते खां त कुझु न पढ़ायो आहे, कुझु न सेखारियो आहे, मुंहिंजे ॿार में का नई चेंज न आई आहे, हुनजो किताब कॉपी उते ई बीठल आहे। पोइ उस्ताद बि पंहिंजो पाण खे ज़िमेदारी महसूसु कंदो, हू अकाउंटेबल, असां अकाउंटेबल आहियूं पेरेंट्स जे ॾाढो, हू ॿार मोकिलीनि था असां वटि त असांजी ज़िमेदारी उन्हनि खे पढ़ायूं, पर उहे नज़रदारी रखनि त सही उस्तादनि जे मथां, ॾिसनि त सही, पंहिंजनि ॿारनि ते बि नज़र रखनि, उस्तादनि जी बि ख़बर रखनि, सही, ऐं उन खां पोइ हिन ॿार में चेंज ईंदी। अच्छा मैडम, तव्हां जी ॻाल्हि पेरेंट्स जेके आहिनि पढ़ियल लिखियल कोन आहिनि, पहिरें जे वक़्तनि में असांखे मूंखे यादि आहे असांजे वालिद साहिब बि चवंदा आहिनि त असांजे माउ पीउ पढ़ियल कोन आहिनि, हींअर बि हू एॾा हाई क्वालिफाइड हाई क्वालिफिकेशन हाई पोस्टर्स ते मौजूदु आहिनि। पहिरियों बि पेरेंट कोन पढ़ियल हुयो, लेकिन उस्ताद ते इहे ई वड़ियल, लेकिन हुते क्वालिटी ऑफ मेयर एजुकेशन मिले पई। तव्हां छा चवणु चाहींदो कुंवर साहिब इन ते? जेके टीचर एजुकेशन जे हवाले सां या ॿारनि जे निगाह जेको सो माना वालिदनि जे हवाले सां, त ओवरऑल मेजॉरिटी 70% पॉपुलेशन असांजी जेका सभु माना ॿाहिराड़ी में आहे। ॿाहिराड़ी में वीचारा माण्हू जेके माना हिकिड़ो त गुरबत आहे, ऐं ॿियो अणपढ़ियल माण्हू मेजॉरिटी वीचारा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि जी एतिरी एजुकेशन न आहे। त हिकिड़ो त हुते चाइल्ड लेबर ते वॾो फोकस कयो वेंदो आहे, त ॿारनि खे वरी जेको सभु ठीकु आहे गुरबत आहे, हुन मां निकिरण जे लाइ ॿारनि खे बि माल चारे ॿियूं शयूं कर, पर टीचर्स जो बेसिक रोल वरी टीचर्स जो वञे थो। त टीचर जी इहा ज़िमेवारी आहे त बहिराणी में जेकॾहिं ठीकु आहे शहरनि में जेके पढ़ाइनि था उहे वरी पंहिंजे ॿारनि जो कापियूं चेक कनि था, पर वॾो बहस इहो आहे त बहिराणी में जेको अणपढ़ियल माण्हू आहे, जेको घटि पढ़ियल आहे, त उहो कापियूं कीअं चेक करे, इहो वॾो इशू आहे। इन हवाले सां माना टीचर्स ते वरी फोकस कयो वेंदो आहे। त जीअं अधी जेका ॻाल्हि कई डॉक्टर साहिब, त इन्हनि शयुनि ते जेको असां वरी चेकअप ऐं जेका असां मॉनिटरिंग एंड एवेल्यूशन हुजे। छो जो तव्हांखे ॿुधायां त महातीर मोहम्मद जेका पहिरीं ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुसि, त महातीर मोहम्मद पंहिंजे मुल्क में एजुकेशन खे प्लस उनजी इकोनॉमी खे बहितर करण जो वॾे में वॾो ज़रियो हुयो, त हुन स्ट्रक्चर सॼो फिज़िकल इंफ्रास्ट्रक्चर रोडनि खे उते तइमीर करायो, कम्युनिकेशन जी थिए, उन खां पोइ हुन जेको सो माना जेके गाॾियूं जेके हुयूं उन्हनि खे उते असेंबल करे उते ई मार्केटिंग कराई, ऐं उन खां पोइ वरी इस्पतालूं जेके आहिनि उन्हनि जो जेको सो माना जेकॾहिं को पेशेंट आहे मिनिस्टर बि उन साॻी इस्पताल में दाख़िल हूंदो, ग़रीब उन में थींदो, ऐं उन खां पोइ वरी एजुकेशन जे हवाले सां जेका ॻाल्हि अधी जेका डॉक्टर साहिब कई पई, त जेकॾहिं वॾो माण्हू उहो चए थो त माना ऐं सरकारी तरह पघार सरकार जेकॾहिं गाॾी सरकारी इस्तेमालु करे वरी ॿार प्राइवेट स्कूल में पढ़ायां, त असांजो जेको मिनिस्टर खां वठी हेठी लेवल ते जेके माण्हू आहिनि, जेको मथी लेवल ते जेके माण्हू टॉप हायरार्की में वेठल आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूल में पढ़ाइण जी महातीर मोहम्मद वारो जेको सो प्लान खणी अचनि, त आउं सम्झां थो सरकारी स्कूलनि जी एजुकेशन बहितर थिए। छो हिन वक़्तु जेका एजुकेशन जेका असां वटि बेसिक एजुकेशन जेका ॿाहिराड़ी जी आहे न, उहा ॾाढी ख़तरनाक सिचुएशन में वञे पई। ऐं हाई स्कूलनि जा दौरा कंदो रहंदो आहियां, चकर ॾींदो रहंदो आहियां, उते वीचारा टीचर्स उहे ॿुधाईंदा आहिनि हाई स्कूल जा, साईं हाणे असां वटि त 5 क्लास ॿार पास करे हाणे लिखणु नथो अचे, हाणे वरी 0 खां स्टार्ट करियूं छा? त नतीजो इहो आहे त माना असांखे पंहिंजी बेसिक एजुकेशन जेको आहे न उन ते फोकस करणो पवंदो, ऐं उन में टीचर्स खे रिस्पॉन्सिबल करणो पवंदो, ऐं सुठा छो टीचर्स ऐं सम्झां थो त सरकारी उस्ताद जेको टीचर जेको आहे गवर्नमेंट जो, उनजी त हिकिड़ी त क्वालिटी बहितर आहे, ॿियो त उन में जेको सो टीचर्स एजुकेशन जे ज़रिए वरी हू पढ़ी थो अचे, बीएड जी डिग्री आहे, पीटीसी जी आहे, सीटी जी आहे, या एसोसिएट डिग्री मुख़्तलिफ़ क़िस्म मरहलनि मां गुज़रे थो, उनजी सिख्या थिए थी, उनजा कम्युनिकेशन स्ट्रांग थियनि था, उनखे हाउ टू टीच द चाइल्ड एजुकेशन खे कीअं फोकस कजे, त आउं सम्झां थो त उन में जेको सो उहो उस्ताद बहितर रोल प्ले करे सघे थो। पर नतीजो इहो आहे त उस्ताद ॿाहिराणी में वञण लाइ तयारु कोन्हे, फीमेल टीचर आहे उहो ॿाहिराड़ी में वञण लाइ तयारु कोन्हे, ऐं उते जेकॾहिं का नियाणी पढ़ियल बि आहे त उनखे जेकॾहिं उहो सोपियो वञे, छो जो सिंध एजुकेशन फाउंडेशन जा हींअर जेके स्कूल हलनि पिया उन में मक़ामी तरह जेके फीमेल्स या जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे इन्वॉल्व कयो वेंदो। मूं तव्हांखे पंहिंजे स्कूल जो मिसाल ॾिनो, ऐं टियों ॾींहुं वियो आहियां छंछरु ॾींहुं, त उते स्कूल में क्लास हलाए पियो, मूं चयो तव्हां क्लास ते थी एसओपी फॉलो कराए, असां स्टूडेंट्स खे प्रैक्टिकल बि सेखारियूं पिया, मजबूरी आहे छा करियूं, ॿाहिराड़ी में त माण्हू आइसोलेशन में वेठो आहे। त चवण जो मक़सदु आहे नओं साल आयो आहे, जॾहिं नए साल जी असीं ॻाल्हि था करियूं त नए साल में हर माण्हू जो पंहिंजो विश आहिनि, हर माण्हू जो पंहिंजो तवकात आहिनि, हर माण्हू जो पंहिंजूं उमेदूं आहिनि, हर माण्हू जा पंहिंजा आसरा आहिनि। त
त दुनिया खे असां दुनिया किना बि वञे ऐं असां किना बि वञूं त असांखे हुन ते फोकस करणु खपे त असां पंहिंजी तालीम ते वधीक तवजो ॾियूं। सही, हाणे ॾिसो हीअ स्कूल जी सॼी सिचुएशन थी वई आहे, पर यूनिवर्सिटीज़ में छा आहे, यूनिवर्सिटीज़ त सॼा सभु शइ जेके सम्झाए वीसीस जा जेके इशूज़ आहिनि, हाणे ॿारनि जी उहा कोन थी थिए या नई एडमिशन्स या एंट्री टेस्ट वग़ैरह कोन थी थियनि, त पोइ कीअं अॻिते वधंदा, छा बसि हर जॻह ते ख़बर आहे इहे शयुनि खे पॉलिटिसाइज़ कयो थो वञे ऐं पॉलिटिकल इंटरफेरेंस ॾाढो आहे असांजे सभिनी इदारनि में। जेका डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त जेकी चाइल्ड लेबर आहे, तव्हांखे ख़बर आहे त हींअर 6 मिलियन ॿार जेके असांजा आहिनि न उहे आउट ऑफ स्कूल आहिनि, चाइल्ड लेबर में इन्वॉल्व आहिनि। बिल्कुलु। जेको वरी असांजो 10 सालनि जी उमिरि जो ॿारु आहे न, उहो 50% स्कूल खां ॿाहिरि आहे। बिल्कुलु। असांजो ॿार स्कूल ताईं पहुचनि घटि था, वरी उन्हनि खे उहो अगरि ध्यानु नथो मिले त 5 पास करे वरी निकिरी था वञनि। भला 5 पास त कनि त वरी उन्हनि खे अचे छा थो, वरी क्वालिटी खे नथा ॾिसूं, क्वांटिटी ते। डॉक्टर साहिब खे ख़बर हूंदी त थोरो अर्सो पहिरीं हिकिड़ी गवर्नमेंट स्कीम हलाई हुई त हर बच्चा स्कूल में कुझु इन हवाले खां हुई। उन में ईअं हुयो त हेड टीचर खे हिकिड़ो इंसेंटिव ॾिनो वियो हो त अगरि तव्हांजे स्कूल में ॿार ईंदा त पर ॿार जे हिसाब सां जेके SMC जी फंडिंग आहिनि उहा तव्हांजी इंक्रीज़ कई वेंदी या कुझु। हाणे उहो ॿारु इनरोल पियो थिए, वालिदनि जो NIC हुन में ज़रूरी आहे। ऐं तव्हांखे हैदराबाद जी ऐं सखर जी इन्हनि ॿिनि जो जेको डेटा, छाकाणि असां जॾहिं एजुकेशन में PhD कई हुई त असांखे इन क़िस्म जा असाइनमेंट्स खोड़ सारा मिलिया त असांखे डेटा कलेक्शन जा कम मिलिया हुया। जॾहिं हिकिड़ो ॿारु लतीफ़ाबाद स्कूल में इनरोल थियो आहे, उहो ॿारु कासमाबाद स्कूल में इनरोल थियो आहे। हाणे उहो जॾहिं ऐं सखर जे स्कूल में त एतिरो मज़ाक़ कयो वियो जॾहिं हीअ सेमी वारो हीअ असांजो RSU वारो जेको आहे उन्हनि खां जॾहिं डेटा जो वञी हिसाब किताब पियो त सखर डिस्ट्रिक्ट में एतिरा ॿार ई कोन्हनि जेतिरा ॿार स्कूल में रजिस्टर्ड थिया आहिनि। ॿार मिसाल तौर ते ॿार आहिनि 100, उते दाख़िल थिया 150 ॿार, सही किथां आया ॿार। इन लाइ जो हेड खे इंसेंटिव हुयो तव्हांखे पर चाइल्ड 100 या 200 रुपया मिलंदा त उन ॿार खे दाख़िल कयो, वरी उन ॿार साॻे NIC ते वरी ॿिए स्कूल वियो, ॿार वरी 3 स्कूल वियो ऐं उन्हनि जे पेरेंट्स खे उन्हनि 2-3 रुपया ख़र्ची बि कराए छॾी। ग़रीब माइट 3 जॻहियुनि ते ॿार खे इनरोल कराए रहियूं, हलो 2 महीना 4 महीना सिलसिलो हलियो, जॾहिं सॼियूं शयूं साम्हूं आयूं तॾहिं ख़बर पई त इहो त डेटा सॼो फाल्स आहे, सॼो फेक डेटा, सॼो फेक आहे, फाल्स आहे। हाणे तव्हां ॿुधायो अगरि असां अहिड़े क़िस्म जा इंसेंटिव ॾींदासीं बजाए क्वांटिटी जे असां भला क्वालिटी ते रखूं। अच्छा, हर हिकिड़ो त असांखे ख़बर एजुकेशन सां डेफिनेशन जी ख़बर न आहे। असां सम्झूं था त तालीम वठंदासीं त माना नौकिरी मिले डायरेक्ट सिधो। असां जॾहिं प्रोजेक्ट में कमु कयो वञूं पिया इंटीरियर साइड में त असां इंटीरियर जेके वीचारा ॿाहिराड़ी जा उहे चवनि अच्छा पोइ असांजो ॿारु पढ़ंदो पोइ नौकिरी ॾींदो। अच्छा, हुनखे न शऊर मिलंदो, ॿार खे सही ऐं ग़लति जी तमीज़ ईंदी, उहो हुनखे न हुयो। चई पोइ छा पढ़ी कंदो, त शाम जो रोज़ाना 100-200 रुपया खणी त अचे थो। सही, बिल्कुलु बिल्कुलु। चाइल्ड लेबर जी जेकी बुनियाद इक़बाल मस्ती साहिब हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो हुयो जेको लाहौर में शुरू कई, यकीनन उन बुनियाद ते जेको उहो ॿाहिरि जे कैरेक्टर थी त चाइल्ड लेबर जेको पाण नंढड़ो ॿारु थी करे इन शइ ते हुन इफेक्ट कयो हो, यकीन त इहा शइ न थी सघे। पर चलो वक़्तु कॾहिं न थी, उन बुनियाद त पइजी वई, पर पोइ बि पेरेंट्स इहा ई यकीनन ॻाल्हि करे थो त असांखे जेको आहे ॿारु जेको पढ़ी लिखी जेको पैसा खणी ईंदो, ॾुकड़ खणी ईंदो त असां हेॾी महिनत कयूं था, यकीनन इहा शइ सभु आहे। तव्हां जेको ॻोठ जेको आहे हुते स्कूल्स में आहिनि, उन में पेरेंट्स जेके आहिनि छा रवैया आहिनि, छा बिहेव्स आहिनि? असां वटि इन हवाले सां स्कूल मैनेजमेंट कमेटी आहे ऐं पेरेंट्स इंटरेस्टेड आहिनि त हुनजे औलाद खे माना जेको सुठी तालीम ॾिनी वञे, क्वालिटी एजुकेशन, क्वांटिटी एजुकेशन न। उन हवाले सां असां वटि जेके माना तक़रीबन 15 कमरा आहिनि त उन में असां हिकिड़े कमरे में जिते 25 ॿार वेही था सघनि, असां हुते 15 ॿारनि 10 ॿारनि जी गुंजाइश रखी आहे। SOPs ते फोकस कयो आहे, बाक़ाइदे SOPs खां अलावा डिस्टेंस एजुकेशन ते फोकस, उन्हनि ते डिस्टेंसिंग ॿारनि जी कई अथऊं, सोशल डिस्टेंसिंग। उन खां पोइ वरी जेको हथनि खे कीअं धोइजे, कीअं साफ़ु कजे, सैनिटाइज़ कीअं कजे, उन हवाले सां उहे उन ते फोकस कयो अथऊं। ऐं सम्झां थो त जेकॾहिं हिन कोविड वबा जी सूरत में असांखे पंहिंजे ॿारनि जो बि ख़्यालु करणु खपे त उहे मुतासिर न थियनि, ऐं गॾोगॾु जेको बैकबोन जेका आहे नॉलेज इकानमी जी जेका अॼु ॻाल्हि कई त तइलीम जो रुॻो इहो मक़सदु न आहे त बाबा रुॻो जॉब हासिलु करणु। तइलीम जो मक़सदु इहो आहे त माना असांजे नौजवान जी नॉलेज खे बिल्ड करणो आहे ऐं मुल्क जी ओवरऑल नॉलेज इकानमी खे बिल्ड करे असांखे दुनिया सां गॾु हलणो आहे। त इन हवाले सां जेको चवण जो सॼो मक़सदु इहो आहे त असां वटि सिंध में जेके ॿाहिराड़ियूं आहिनि उहे अॻे आइसोलेशन में वरितल आहिनि, त उते हिन वक़्तु जेके से माना स्कूल बाक़ाइदे खोलिया वञनि
प्राइमरी छो जो बेसिक ते वधीक फोकस कयो वञे, उनजी मॉनिटरिंग ते फोकस कयो वञे ऐं असांजे स्कूल में बाक़ाइदे सां क्लास हलनि पिया ऐं असां जो मुंहिंजो फोकस हींअर बि हो टियों ॾींहुं हो तव्हां प्रैक्टिकल घणा कया अथऊं ऐं उन प्रैक्टिकल ते मुंहिंजो बाबा बायोलॉजी आहे 9th जी जेकॾहिं बायोलॉजी आहे केमिस्ट्री आहे फिजिक्स आहे उनजा प्रैक्टिकल पहिरीं कंप्लीट करायो जीअं घटि में घटि ॿारनि खे ख़बर पए ऐं वेन आई डू अंडरस्टैंड जॾहिं प्रैक्टिकली उहो कमु कंदा त उनखे सही बिल्कुलु सही ऐं ॿाहिराड़ी में उहो बि जेको आहे कोरोना जो जेको आहे इम्यूनी सिस्टम आबो हवा जी वजह को इफेक्ट घटि आहे ॿाहिराणी जो स्ट्रॉन्ग सन हाइजेनिक खाधो जेको खाइनि था पर हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे अॼु 9 जो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम ताउन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे तव्हांजो साथ हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी डॉक्टर सफ़ाई कुंबर साहब आऊं तव्हां ईंदमि यूनिवर्सिटी सां जेके इशूज़ आहिनि वीसी से जेके काफ़ी सारा इशूज़ आहिनि ख़ासि तौर ते एंट्री टेस्ट नथा थियनि त तव्हां छा त इन्हनि सभिनी इशूज़ खे यूनिवर्सिटी जे इशूज़ खे हिकु त तालीम जो फुक़दान हिकिड़े स्कूल्स लेवल खां वठी मैडम पाण इशूज़ ॿुधाइनि पिया डिस्कशन सां तव्हां यूनिवर्सिटी जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? ओवरऑल जेका आला तालीम जेका आहे उनजो जेको सॼो फोकस हूंदो आहे त असां मुल्क खे जेके रिसर्च माइंड जेके स्टूडेंट्स निकिरंदा आहिनि जेकर तहक़ीक़ कंदा आहिनि छो तइलीम सां गॾु तहक़ीक़ ते फोकस कयो वेंदो आहे क्वालिटी मेन पावर प्रोड्यूस कयो वेंदो आहे यूनिवर्सिटियुनि जो सॼो इहो त बाबा क्वालिटी जेको अॻियां हली मुल्क जो आगू संभाले ऐं उन में मेजॉरिटी यूथ हूंदी आहे त आला तइलीम जे हवाले सां हिकु यूनिवर्सिटी जो जेको हिन वक़्तु असरु आहे ओवरऑल जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन में पॉलिटिकल जेको सिस्टम जेको आहे उन में डोमिनेट वधीक थी वियो आहे छो अॻु में यूनिवर्सिटी जेके से HEC इस्लामाबाद जे अंडर में जो हुयूं ऐं गवर्नर जेको सो उनखे वाइस चांसलर अपॉइंटमेंट कंदो पर हाणे हिन वक़्तु सिचुएशन इहा थी आहे त माना जेको ॾिसूं पिया त ॾाढो तमामु घणो गंभीर सूरत हाल थी वई आहे पॉलिटिकल सिस्टम जे करे। ॿियो जेको सो आला तइलीम जे हवाले सां जेका एजुकेशन जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई आहे तव्हां सम्झा थो त तइलीम जेका यूनिवर्सिटी जी तइलीम आहे उन में जेका तव्हां टेस्ट जी ॻाल्हि कई आहे छो जो टेस्ट में तमामु वधीक जीअं अदीब फरीदा ॻाल्हि कई डॉक्टर साहिबा त 27,000 स्टूडेंट्स सिंध यूनिवर्सिटी में हींअर अप्लाई कयो अथनि त एट ए टाइम 27,000 स्टूडेंट्स ईंदा उन लाइ प्रॉब्लम त थींदो यूथ थियनि न ऐं अहिड़े नमूने ॿियनि यूनिवर्सिटी किन यूनिवर्सिटियुनि टेस्ट वरिती आहे किन यूनिवर्सिटियुनि वरी जेको सो माना इंटर ऐं मैट्रिक जूं जेके मार्कूं आहिनि उन्हनि ते फोकस कयो आहे त ज़रूरी यूनिवर्सिटी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी चवणो या ॿी असांजी बि त माना एंट्री टेस्ट जे हवाले सां फोकस कयो अथऊं त इंटर जूं मार्कूं ऐं प्लस जेको त मैट्रिक जूं मार्कूं 40-60 या 70-30 ते फोकस कयो आहे त जेके बि डिस्ट्रिक्ट वाइज़ मेरिट जूं सीटूं आहिनि त उन्हनि खे फोकस में रखी जेके टॉप हूंदा टॉप ते जेके स्टूडेंट्स हूंदा उन्हनि ते फोकस कयो वेंदो त हींअर सिंध यूनिवर्सिटी में नथो सम्झां त पोइ हीअं टेस्ट कराए सघे ज़रूरी यूनिवर्सिटी आहे जेको सो शहर बुटो यूनिवर्सिटियूं त हाणे सॼी जो माइंड इन तरफ़ फोकस पियो थिए त कोविड जे करे एतिरो माउ पीउ एतिरा ॿार अची गॾु थींदा त को न को मसइलो पैदा थिए छो जो नौजवान जूं ज़िंदगियूं त प्यारियूं आहिनि पंहिंजी जॻह ते त अहिड़े नमूने तइलीम छा थी करे सघे ओवरऑल दुनिया में जेके बि तइलीमी इदारा आहिनि या यूनिवर्सिटियूं आहिनि उते यूनिवर्सल एजुकेशन जे हवाले सां फोकस कयो वेंदो आहे त उहे यूनिवर्सिटियूं अहिड़ा आला दिमाग़ ऐं मुल्क जी जेका पॉलिसी आहे मुल्क जूं जेके प्लानिंग्स आहिनि मुल्क जूं जेके रिसर्च थियनि थियूं उन ते फोकस कयो वञे पर असां वटि माना उनजो थोरो अञा फुक़दान आहे उन लाइ वरी बि कंहिं सुठनि लीडर्स जी ज़रूरत आहे टीम लीडर जी ज़रूरत आहे। मूं तव्हां सां पहिरीं शुरूआत में ॻाल्हि कई त जेके मथी टॉप मैनेजमेंट जा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे कंट्रोल न कंदा आहिनि उहे मॉनिटर न कंदा आहिनि उहे मैनेजरल वर्क न कंदा आहिनि उहे प्लान कंदा आहिनि वियन ॾींदा आहिनि त चवंदा आहिनि त माना जेको सो माना वियन ॾेई मुल्क खे कहिड़ी तरफ़ खणी वञे मुल्क जे नौजवाननि खे कहिड़ी तरफ़ खणी वञे मुल्क जी इकोनॉमी खे कीअं बहितर कजे मुल्क जी मुआशियात सां गॾोगॾु सोशल सिस्टम खे कीअं बहितर कजे जीअं आम माण्हू उन ई मां लाभ हासिल करे सघे। सही बिल्कुलु सही। अच्छा मैडम तव्हांखे अगरि मौक़ो मिली वञे को पॉलिसी ठाहिण जो स्कूल जे हवाले सां त तव्हांजी फर्स्ट प्रायोरिटी त कहिड़ो डिसीजन हूंदो अगरि तव्हांखे ईअं था अगरि तव्हां असांजी ख्वाब ॾिसूं वञो ख्वाब जे आऊं त इहो खे सवाइ जेके शेड्यूल्ड आहिनि मोकलूं उन खां अलावा ॿी हरूभर जो मोकल हुअणु न घुरिजे। अच्छा छाकाणि जो इहो ॿार ॾिसो ॿिए हंधि अहिड़ी का जाइ ॿुधायो जिते ॿारु डेली वेंदो हुजे अहिड़ी का बि जॻह न आहे न माना इन जी इम्पोर्टेंस का त कंहिंखे बि इनकार न आहे त स्कूल अहिड़ी जॻह आहे जिते ॿार खे रोज़ वञणु घुरिजे जिते तालीम तरबियत उन ॿार जी थिए। डॉक्टर असां लाइ ॾाढा इम्पोर्टेंट था थियनि जेके असांजी बीमारियुनि जो इलाज कनि था असां वरी दुआ कंदा आहियूं त या अलाह असांखे डॉक्टरनि खां वञण खां बचाइजां
माना अहिड़ो मौक़ो न अचे। डॉक्टर्स ही जेको फ्रंट लाइन ते काफ़ी सारो कम कनि था पिया, यकीनन उन्हनि जी पंहिंजी इम्पोर्टेंस आहे, पर स्कूल उहा शइ आहे जंहिंखे ॿ राय थी नथियूं सघनि त स्कूल बंदि करियो। स्कूल खुलण जे लाइ हर कोने फेवर में आहे त इहे तालीमी इदारा खुलियल हुजनि, असांजा बच्चा उते वञनि, उते तालीम पिराइनि। यकीनन पॉलिसी मेकर जा हींअर कुझु कंसर्न्स इहे हूंदा त अहिड़ी वबा में ख़ुदा न ख़ास्ता असांजे मासूम बचनि खे ॿारनि खे का तकलीफ़ न पहुचे, इन शइ जे लाइ असां यकीनन इन हक़ में आहियूं त ज़िंदगी ऐं सिहत आहे त सभु कुझु आहे। पर जॾहिं सभु ॿिया मामलात ईअं हलनि था, असां प्रॉपरली पंहिंजे स्कूल्स खे हलाए सघूं था, रुगो उनजी थोरी सी असांखे हिकिड़ी शयूं मैनेज करणियूं पवंदियूं, पंहिंजी पंहिंजी लेवल ते हिकिड़ी प्लानिंग करणियूं पवंदियूं त असां वटि कमरा केतिरा, ॿार केतिरा, ग्राउंड केतिरो, लैब्स केतिरियूं आहिनि, असां ॿारनि खे कीअं डिस्ट्रीब्यूट करे सघूं था। मसइलन आउं पंहिंजे स्कूल जे असां पंहिंजे सभिनी ॿारनि खे बि घुराए सघां थी साॻे ॾींहं ते। मूं वटि लैब्स बि आहिनि, मूं वटि कॉरिडोर्स बि आहिनि, मूं वटि ग्राउंड्स बि आहिनि, मूं वटि वॾा हॉल्स बि आहिनि, ऐं ॿारनि खे विरहाए सभिनी खे सॾाए सघूं था। जॾहिं वॾो नंबर अगरि ॿिन्ही स्कूल जी जेके ॿ मुंहिंजे अंडर कंट्रोल स्कूल आहिनि, 3500 ॿार अगरि मूं वटि आहिनि, केजी खां वेंदे कॉलेज लेवल जा, छोकिरियूं बि ऐं छोकिरा बि, त पोइ भला 3500 ॿार तालीम जे हींअर फॉर्मल एजुकेशन खां महिरूम आहिनि। ठीकु आहे, असांजो फ़िलहाल असां ऑनलाइन असां हलायूं था, ॿारनि वटि फैसिलिटीज़ न आहिनि। 5-5, 7-7 ॿार हिकिड़े माइट खे, उन्हनि वटि स्मार्ट फ़ोन किथां आहे 5-7 जेके ॿारनि खे पकड़ाइनि त बाबा तूं हुन टाइम ते वेही टीचर सां ऑनलाइन पंहिंजी क्लास वठि, पोइ असां व्हाट्सएप ते छॾे ॾींदा आहियूं उन्हनि खे। ऐं पोइ अल्हम्दुलिल्लाह वरी ॿारनि जो माइटनि जो ॾाढो पॉज़िटिव रेस्पॉन्स आहे। ॿारनि जूं कॾहिं वीडियो था ठाहे मोकिलीनि त हीउ ॾिसो ॿारु रीडिंग पियो करे, हीउ ॿारु ॾिसो टेस्ट पियो करे। मक़सदु इहो आहे त ॿारु बिज़ी रहे कंहिं पॉज़िटिव एक्टिविटी में, त इन सां ख़ुशी थींदी आहे। पर असांखे आउं सम्झां थी त 25-30% असांखे रेस्पॉन्स अचे थो। जेके ॿार होमवर्क कनि बि था, असांखे वरी उहे तस्वीरूं कढी असांखे व्हाट्सअप बि कनि था त ॾिसो हीअ टीचर खे त मूं पंहिंजो वर्कशीट कंप्लीट कई आहे, हीअ कमु कयो आहे, वॉइस मैसेजिस मोकिलीनि था या नंढड़ी वीडियो ठाहे माइट मोकिलीनि था। हलो न खां त भला एतिरो बि ठीकु आहे, न खां त कुझु आहे, हिक खे ॾिसी शायदि ॿियो ॿारु मोटिवेट थिए अचे। पर जॾहिं ॿारु साम्हूं ईंदो न, ॾिसो हिकिड़ी बॉडी लैंग्वेज हूंदी आहे, उहो ॿार जा फेस एक्सप्रेशन्स आहिनि जेके असांखे ॿुधाइनि था त जेका ॻाल्हि मूं कई ॿार खे सम्झ में आई न आई। असां चाइल्ड साइकोलॉजी सां त जी डॉक्टर साहब तव्हां ॾींदमि। चलो ज़रई यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो बि जेको कहिड़ो ख़ासि हुते उन्हनि जा बि विजन हूंदा, उन्हनि जा बि प्रोजेक्ट्स हूंदा, ख़ासि हुते तव्हांजे अंडर में काफ़ी सारा कंहिंजा त सुपरवाइज़र बि हूंदो, कंहिंजे काफ़ी सारो हूंदो, त तव्हां उन्हनि सभिनी स्टूडेंट्स खे कीअं था ॾिसो हाणे नए साल में उन्हनि असां उन हवाले सां स्टूडेंट्स खे बाक़ाइदे हिन वक़्तु जेको फोकस आहे, असांजो जेको विजन आहे, उहे त सरकारी नौकरियूं इलाही घटि आहिनि। हिन हवाले सां फोकस एग्री इंटरप्राइज़ डेवलपमेंट ते फोकस कनि, छो जो नंढा नंढा जेके बिज़नेस आहिनि उन्हनि सां हू पंहिंजी लाइफ खे बहितर करे सघनि था। सिंधी में पंहिंजी चवणी आहे त नीच नौकिरी उत्तम खेती वधंदड़ वापारु, त इहो हिकिड़ो बाक़ाइदे ॾिठो वियो आहे त जिन बि स्टूडेंट्स माना आउं तव्हांखे ॿुधायां थो कोविड में जिते वबा जेका असां माना मुश्किलातूं पैदा कयूं, उते वरी अपॉर्चुनिटीज़ वबा खणी आई, नौजवान लाइ मौक़ा पैदा कया, ऑनलाइन कारोबार जो सिस्टम डेवलप थियो। मिसाल घर खां वेही तव्हां जेको ऑनलाइन पंहिंजो कारोबार करे सघो था। अहिड़े नमूने एग्रीकल्चर सेक्टर में बि तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु उन वक़्तु बि जेको माना ऑनलाइन कारोबार ते अंब ऐं ॿियूं शयूं जेके असां ऑनलाइन विकिरो थियूं, लाइव स्टॉक में बि ऑनलाइन जेको एप्स ठाहे था उन ते फोकस कयो वियो। त हाणे जॾहिं डिजिटलाइज़ेशन जो दौरु अची वियो आहे, असां इहा उमेद रखूं था त पहिरीं ॻाल्हि त यूनिवर्सिटियूं प्रॉपर वे में खुलनि ऐं उन में SOPs खे सख़्तु फॉलो कयो वञे, नंबर 1। नंबर 2 जेको सो माना मरियल वार एट ए टाइम सभिनी स्टूडेंट्स खे न घुरायो वञे, पर आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो क्लास ॿियो क्लास पोइ इन वे में। छो जो मूंखे यादि थो अचे त जॾहिं कोविड आई हुई त कोविड खां पोइ हींअर तक़रीबन 3 महीना पहिरीं असां पंहिंजे स्टाफ, स्टूडेंट्स, ऑफिसर्स ऐं एम्प्लॉइज़ जी बाक़ाइदे कोविड टेस्टूं करायूं ऐं माशाअल्लाह अहिड़ा के पॉज़िटिव असां हिकु अधु केस आयो, पर उन फैकल्टी खे असां फ़िलहालु बंदि कराए छॾियोसीं। त अहिड़े नमूने जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उन में जेका नए साल जे हवाले सां मूं तव्हां सां ॻाल्हि खे कंटिन्यू कंदो हलां त सरकारी नौकरियूं घटि आहिनि ऐं असांखे फोकस करिणो पवंदो एग्रीकल्चर में। जेका सॼी इकॉनमी पाकिस्तान जी एग्रीकल्चर ते आहे। एग्रीकल्चर में न सिर्फ़ु एग्रीकल्चर आहे, पर हुन में लाइव स्टॉक बि आहे, फिशरीज़ बि आहे, पोल्ट्री बि आहे। इन हवाले सां उन में तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, तमामु घणा मौक़ा आहिनि। हिकिड़ो त माण्हू पंहिंजे नमूने स्टूडेंट्स खे असां फोकस कंदा आहियूं त कंपोस्ट खां वठी फार्म यार्ड मैन्यूर खां वठी जेको सो नंढा नंढा बिज़नेस शुरू कनि ऐं उनखे मुख़्तलिफ़ जेके माना जेके मार्केट ॾिसी उहो उन ते इंट्रोड्यूस कराइनि। खीर जी मार्केटिंग थी सघे थी, मिल्क जी मीट जी मार्केटिंग थी सघे थी, ऑर्गेनिक वेजिटेबल जी मार्केटिंग थी सघे थी, टनल फार्मिंग स्टूडेंट्स करे सघनि था। त अहिड़े नमूने असां वटि तमामु घणो ह्यूज
अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं ॾिसण में अचनि पियूं, उनखे असांखे यूटिलाइज़ करणु खपे ऐं नौजवाननि खे असां बाक़ाइदे उन हवाले सां बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर जो क़याम अमल में आंदो आहे। उन जो सॼो कॉन्सेप्ट इहो आहे त स्टूडेंट्स खे हाउ टू राइट द बिज़नेस प्लान खे कीअं ठाहिजे, मार्केट खे कीअं कैप्चर कजे, किथे बिज़नेस शुरू कयो वञे ऐं किथे लॉसिस थी सघंदा, रिस्क किथे फैक्टर थी सघे थो। इन्हनि सभिनी शयुनि खे असां ॾिसंदा आहियूं। उन्हनि खे ॾिसी काफ़ी प्रॉब्लम्स इश्यूज़ काफ़ी दुरुस्ती थी वेंदियूं। सही बाक़ाइदे ॾिसी उन ते असां फोकस कंदा आहियूं त बाबा हाणे तव्हांजे लाइ हे अपॉर्चुनिटीज़ आहिनि लोकल लेवल ते, नेशनल लेवल ते ऐं इंटरनेशनल लेवल ते, ऐं उन मां तव्हां फ़ाइदो वठो। IT जा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदे ऑनलाइन बिज़नेस मिले थो, त मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स जेके आहिनि हाणे ऑनलाइन बिज़नेस शुरू करे सघनि था ऐं ऑनलाइन सां गॾोगॾु ॿिया नंढा नंढा पंहिंजे नमूने सां बिज़नेस शुरू करे सघनि। उन सां नतीजो थींदो त हिकिड़ो त मुआशी तरह पाण सगारो थींदा ऐं ॿिए तरफ़ हू सरकार जे बारनि जे बदिरां पंहिंजो पाण उनमें सेल्फ कॉन्फिडेंस। ॾिसो हाणे माना ही दौर एंटरप्रेन्योर जो थी वियो आहे। हर कोई जेको आहे पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे ही सघे, माना जॉब जी को उमेद ई न आहे, हिन जी वाक़ई हक़ीक़त आहे। ऐं प्रायोरिटी लेवल ते या प्राइवेट ते जॉब्स चवनि त उन्हनि जो तव्हां हाल ॾिसो था त छा प्राइवेट। ॾिसो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे डॉक्टर साहिब कई त असां जेके हिन कोविड वारी सिचुएशन, अच्छा का बि शइ जो रुगो त न हूंदो, नेगेटिविटी न हूंदी आहे न, त हिकिड़ो हिन कोविड वाक़ई में हिकिड़ी शइ इहा आंदी आहे त ऑनलाइन जेके शयुनि जो सिलसिलो हलियो आहे, त असां हिकिड़े अहिड़े ट्रांज़िशन पीरियड में हींअर पिया था गुज़रूं, हिकिड़े दौर खां ॿिए दौर ॾांहुं वञूं पिया। असां फ़िलहाल विचें दौर में शयूं छॾण में असांखे ॾाढी मुश्किल थियूं थियनि, नयूं शयूं खणण मुश्किल थियूं थियनि, पर असां यकीनन हिन मां निकिरी वेंदासीं ट्रांज़िशन पीरियड मां। नओं ज़मानो सॼो ई ऑनलाइन अचे थो, डिजिटल ज़मानो थो अचे, त असां ॾिठो आहे त न रुगो मर्द बल्कि ख़वातीन बि उन पंहिंजा फेसबुक ते पेज ठाहे छॾिया आहिनि, चाहे कॉस्मेटिक्स हुजे, ग्रोसरी, इवन ग्रोसरी आहे, असांजा गारमेंट्स जूं शयूं आहिनि, होम अप्लायंसिस आहिनि, स्पाइसिस आहिनि, हर शइ पई आहे। ऐं बग़ैर मूं ॾिठो आहे इलाही सारियूं उहे छोकिरियूं जेके पढ़ियल लिखियल न आहिनि बि माशाल्लाह कमु कनि थियूं पयूं, त इहो तव्हांजो ॾाढो सुठो आहे। तव्हां उन्हनि खे उन क़िस्म सां ट्रेन था कयो। एक्सक्यूज़ मी, त ही बिल्कुलु टेक्नोलॉजी जो प्रॉपर यूज़, मतलब सही गलत असांजे हथ में हूंदो त बहितर टेक्नोलॉजी गाइडर यूज़ डिपेंड कंदो आहे। बिल्कुलु उहो बि ॾिसो गाइडेंस हिकु उस्ताद ई ॾेई सघे, जीअं उस्तादनि पाण जेको हीअं 12 साल बि सुब-ए-मेहरान प्लेटफॉर्म ते वेही करे सुठी गाइडलाइन ॾिनी त बाबा तव्हां ही शइ हिन तरीक़े सां करे सघो पिया। हर शइ जेकी नौजवान लाइ त इहो पैगाम आहे न त बाबा तव्हां इन क़िस्म जो हाणे ट्रेनिंग्स वठो, स्किल्स तव्हांजे अंदरि आहिनि, उन्हनि खे उभारण निखारण वरी उन टीचर जो कमु थो। अच्छा ॾिसो स्किल्स जे हवाले सां अगरि असां ही पहुचे एजुकेशन थ्योरिकल प्रैक्टिकल हिकिड़ी अलॻि आहे सब्जेक्ट वाइज़, लेकिन जॾहिं असां स्किल्स ॾिसूं था त स्किल्स हिन वक़्तु ताईं लॉकडाउन में जंहिं वटि बि स्किल्स हुयूं हू हिन महिल बुख न वेठो चेंज थी आहे न। गुरबत जी जेका डेफिनेशन हुई चेंज थी आहे। अॻु में डेफिनेशन इहा आहे त बाबा ग़रीब उहो आहे जेके 2 वेला मानी नथी मिले, ग़रीब उहो आहे जेको $2 खां घटि कमाए थो, ग़रीब उहो आहे जेको माना तइलीम ऐं सिहत जी एक्सेस न आहे, पर हाणे ग़रीब उहो आहे जंहिं वटि ॼाण न आहे, ग़रीब उहो आहे जंहिं वटि स्किल न आहे। त हाणे स्किल्स जंहिं बि घर में हूंदो उहो आउं सम्झां थो त बुखियो कोन गुज़ारींदो। उहो उन गुरबत मां सिंध खे जेकॾहिं असांखे कढणो आहे त पहिरीं असांजे नौजवाननि खे उनखे स्किल्स डेवलप करणा आहिनि। स्किल्स कहिड़ा थी सघनि था? हिकिड़ो त कंप्यूटर राइटिंग जा स्किल थी सघनि था, बिज़नेस जा स्किल थी सघनि था, प्लम्बर जा स्किल थी सघनि था, इलेक्ट्रीशियन जा स्किल थी सघनि था। हुनर तमामु घणा ऐं हुनर असां वटि सिंध में अपॉर्चुनिटी तमामु घणियूं हुनर जे हवाले सां। तव्हां सम्झां थो त सिंध जे हवाले सां जेकॾहिं असीं चाहियूं था सिंध खे ख़ुशहाल ॾिसूं त पोइ पाण खे नौजवाननि खे स्किल्स उन्हनि जी एनहांसमेंट करे इंस्टीट्यूट खुलिया पिया आहिनि, नंढा नंढा कोर्स टेक्निकल इलेक्ट्रिक्स जा, प्लम्बरिंग्स जा, इवन के ब्यूटिशियंस जा, हैंडमेड नेशनल वोकेशनल टेक्निकल ट्रेनिंग कमीशन ऑफ पाकिस्तान उन जा तमामु घणा स्किल्स आहिनि सिंध टेक्निकल वोकेशनल एजुकेशन जा आहिनि। ऐं हींअर कामयाब नौजवान हिकिड़ी स्कीम हली आहे, उनमें नौजवाननि खे पैसा मिलनि था। मज़ीद कचहरी कंदासीं, लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक पोइ तव्हांजी ज़ाती ज़िंदगी ते जेको कचहरी थींदी त तव्हां गुज़िरे साल कीअं गुज़ारियो, नए साल जी छा उमेदूं आहिनि, कीअं वक़्तु पहिरियों एजुकेशन तालीम सभु शइ जेके डिस्कस थींदियूं, लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हिन प्रोग्राम सां तावन थे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन पर तावन का चपाल मेज़बान जी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि चपाल मेज़बान चाहे यकीनन पहिरियों त असां ॿुधायो रोटी कपिड़ा मकान लेकिन हाणे तालीम बि इलाही ज़रूरी आहे त हीअ तालीम आहे त हीअ सभु शयूं असांखे मिलंदियूं रोटी बि मिलंदी कपिड़ो बि मिलंदो मकान बि मिलंदो लेकिन एतिरो शऊर रखंदासीं पढ़ियल लिखियल के इदारे में कमु कंदासीं एंटरप्रेन्योर थींदासीं त तालीम जी ॼाण असां वटि ज़रूरी आहे हिकिड़ो अहिड़ो हथियार जेको पूरी दुनिया फतह करे सघे थो हिकिड़ी तालीम हिकिड़ी अहिड़ी अख आहे त इंसान खे शऊर ऐं सही ग़लति जी फ़ैसिला करे सघो ऐं हिकिड़ी सच मज़दूरी कंदा त तमामु घटि पढ़ियल आहे उहे हिते अची महाचर विझे कोर्स कनि था कैमरा सिखनि पिया या एडिटिंग सिखनि पिया या हू ॾिसो लाइव जेको असां जेको हीअ सॼो शो जेके आहिनि उहे जेके डिग्रियूं वठी कोन आया आहिनि जेके असां इहो फोकस कनि पिया हीअ सभु हिते सिखिया आहिनि हीअ सभु स्किल्स आहे हीअ सभु हिकिड़ी अहिड़ी स्किल्स ते कमु कनि पिया त उन स्किल्स ते हू रोज़गार पंहिंजो बचनि लाइ जेको कुझु न का शइ इन्हनि ते असां सभिनि खे फ़ख़ुरु थींदो आहे यकीनन हीअ हिकिड़े स्किल्स आहे मतिलबु सॼी दुनिया जॾहिं बंदि हुई त हीअ स्किल्स जे ज़रिए हीअ ऑनलाइन वेठा हुआ ऐं हिननि जेको असांखे लाइव ॾेखारियो पिए हिननि पंहिंजो कमु कयो माना हीअ बेरोज़गार कोन वेठा हुआ मूंखे ॾिसो इदारा अगरि मौजूदु आहिनि त उन्हनि ते तव्हांखे सिखणु घुरिजे स्किल्स ते कमु कयो वधि में वधि ख़ासि तौर ते अगरि पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि खे कंप्यूटर स्किल्स जे लाइ रिपोर्ट राइटिंग्स ते कमु कयो काफ़ी सारा अहिड़ा ॿिया बि ऑनलाइन अहिड़ा तव्हांखे मौक़ा मिलनि था त जीअं साईं कुंबर साहिबु ॿुधायो त स्किल्स इलाही ज़रूरी आहिनि बहितर ऐं जीअं मैडम तव्हां गुज़र साहिबु जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां सही हुयो तव्हांजा पर्सनली तव्हां ॿुधायो त तव्हांजे सियारे जा कहिड़ा खाधा तव्हांखे पसंदि आहिनि ऐं ड्रेसिस जो केतिरो ख़्यालु कंदा आहियो तव्हां अच्छा ड्रेसिस जो ख़्यालु असांखे इन लाइ करिणो पवंदो आहे जो टीचर खे हमेशह चवंदा आहियूं त हीउ रोल मॉडल आहे माना हिकिड़ो मॉडल आहे अगरि टीचर पाण वेल ड्रेस्ड ॾिसो वेल ड्रेस मां मक़सदु इहो कोन्हे त को एक्सपेंसिव तव्हांजूं ड्रेसिस हुजनि साफ़ सुथरो हुजे ऐं हिकिड़ो प्रॉपर जेको तव्हांखे सूट करे ड्रेस उहो सफ़ाई तव्हांजा कपिड़ा बहितरीन अंदाज़ में तव्हांखे पातल हुजनि जो तव्हां अगरि क्लास जा 40 या 50 ॿार आहिनि त उहे 80 या 100 अखियूं तव्हांखे ॾिसनि थियूं बिल्कुलु ऐं उहे तव्हांखां सिखनि थियूं न रुॻो ॾिसनि थियूं पर उहे सिखनि थियूं मूंखे यादि आहे मुंहिंजी धीअ जॾहिं नंढड़ी त स्कूल खां ईंदी त पंहिंजो मुंहिंजो रओ खणी उहो पाए हुनजो हिकिड़ो पासो हेठि सफ़ा लड़काए पट में करे मुंहिंजी वॾी हील वारी चपल पाए पोइ हीअं पुठियां करे ॾिसनि हलंदी ऐं चवंदी त मुंहिंजी टीचर आहे न मुंहिंजी मिस अम्मी हीअं करे ईंदी आहे हाणे अच्छा जेका शइ ॿार खे सिखणु चवंदो न अम्मी मुंहिंजी मिस न हीअं कंदी त ॾिसो टीचर जेको आहे न उहो हिकिड़ी शइ सेखारे थो हिकिड़ी तव्हां उन मां पाणे सिखो था उन जा रवैयनि मां सिखो था उन जे बीहण मां उन जे ॻाल्हाइण मां त उहो असांखे पंहिंजी ड्रेस जो ख़्यालु ज़रूरु रखणो पवंदो आहे गर्मी जी ड्रेस जो सर्दी जी ड्रेस जो तव्हांखे पर्सनली कहिड़ी ड्रेसिंग वणंदी आहे रंगनि जे हवाले सां उन जे हवाले सां कहिड़ा रंग पसंदि आहिनि तव्हांखे सियारे जा कहिड़ा रंग पसंदि आहिनि अच्छा सियारे में घणो असां डार्क कलर्स खे प्रिफर था कयूं हूअं मूंखे बेसिकली मूंखे नेवी ब्लू कलर ॾाढो मूंखे पसंदि आहे फेवरेट कलर न बॉटल ग्रीन बि यस पर नेवी ब्लू मुंहिंजो फेवरेट कलर रहियो आहे ख़बर न आहे छो इहो कहिड़ी शइ जो रंग आहे हिन मां कहिड़ी अट्रैक्शन आहे इन में काफ़ी मूं वटि बि काफ़ी नेवी ब्लू जी इलाही शयूं बॉटल ग्रीन इत्तेफ़ाक़ सां असांखे लॻे थो साॻी फैमिली जा कलर आहिनि पर सियारे जा कलर इहे ई आहिनि त विंटर अच्छा मौसम कहिड़ी पसंदि आहे मौसम दिलि जी मौसम पसंदि आहे ॾिसो मौसम हो त खणी आहिनि गर्मियूं सर्दियूं बहार ऐं ख़िज़ा पर अगरि तव्हांजे अंदर जी मौसम बहितर न आहे न पोइ तव्हांखे ॿाहिरियों मौसम एतिरो एट्रैक्ट न कंदो मूंखे मौसम उहो पसंदि आहे यकीन करियो जंहिं में मुंहिंजा ॿार मुंहिंजे स्कूल में वेठल हुजनि उन्हनि जी प्रॉपर एजुकेशन जो सिलसिलो हलंदो हुजे हिकिड़े डिसिप्लिन में हुजनि उहे ॿार ख़ुशि हुजनि खिलंदा ऐं खेॾंदा हुजनि मूंखे उहा मौसम यकीन करियो पसंदि आहे 11 महीना थिया आहिनि त मूंखे तकलीफ़ ॾाढी थी थिए 2 महीना विच में ॿार आया ॼण मूंखे लॻो त ॼण आउं ई ख़ुशि थी पई आहियां जो मुंहिंजा ॿार वरी वापसि मोटी आया आहिनि स्कूलनि में ऐं इहे खेॾनि पिया पोइ आउं राउंड वठंदी आहियां माशाल्लाह स्कूल जी बिल्डिंग ॾाढी वॾी आहे तक़रीबन कलाक खां 1.5 कलाक जो मुंहिंजो राउंड थी वेंदो आहे रुॻो स्कूल जो चकर वठंदे ऐं मोटंदी आहे त ईअं चइजे न पोइ दिलि बाग़ थी वञे त मूंखे उहा मौसम ज़बरदस्त ऐं पोइ मुंहं में पाण बि ॼण हिकिड़ी जान पइजी वेंदी आहे ऐं पाण बि उन्हनि खे ॾिसी एक्टिव थी वेंदी आहियां भली उमिरि जे कहिड़े बि हिसे में हुजां मूं वटि नौजवान ॿार नंढड़नि पिचकू ॿारनि खां नौजवान ताईं मूं वटि पढ़नि था त नंढड़नि ॿारनि सां लॻंदो आहे पाण नंढी जी टीनेजर आहियां मूंखे खाधे में मूंखे जेके देसी फूड आहिनि न पंहिंजा न इटालियन न कॉन्टिनेंटल न चाइनीज़ इंग्लिश फूड इन्हनि खां न मूंखे पंहिंजा देसी फूड मौसम हींअर आहे साग जो हींअर आहे बाजरी जी मानीअ जो चांवरनि जी मानीअ जो
त इहे खाधा मूंखे वधीक पसंदि था अचनि मच्छी हुजे असांजी पचाईंदो भला कुकिंग जे हवाले सां छा सुठो रधंदो आहे अच्छा अल्हम्दुलिल्लाह ऐं पचाए सभु वेंदी आहियां सुठो पचाए वेंदी आहियां इहे रब जा एहसान आहिनि त जेको खाईंदो आहे चवंदो आहे त माशाल्लाह तव्हांजे हथ में बि टेस्ट आहे ऐं पहिरीं ॿी ॻाल्हि ॿुधायां त तालीम असांखे हिननि शयुनि खां परे नथी करे बिल्कुलु मुंहिंजा पंहिंजा जॾहिं 2 ॿार उन्हनि जी अल्हम्दुलिल्लाह तरबियत बि कई उन्हनि खे उहो घर जो खाधो बि ॾिनो उन ॿारनि जी लंच बॉक्स बि ॾिनी हीअ अच्छा टीचर्स जा पंहिंजा ट्रेनिंग जा वर्कशॉप पाण पंहिंजनि जा कराईंदी आहियां पोइ उन्हनि खे चवंदा तव्हां मूंखे कॾहिं बि को बहानो न ॿुधाइजो त असांजे नंढड़ा ॿारनि लिहाज़ा हीउ मसइलो आहे मुंहिंजी हीउ लीव आहे मूंसां हीउ मसइलो आहे मूं चऊं सॼे हिन मां गुज़री लिहाज़ा मूंखे एक्सपीरियंस आहे जी डॉक्टर स्वेकुपर साहब तव्हां त यकीनन एंजॉय कंदा आहियो त उते एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में थधि खे अने वधीक ख़ूबसूरत गुल बहार गुल बूटा एॾी ग्रीनरी जे विच में कीअं लॻंदो आहे मूंसां सावक ई सावक हूंदी आहे आउं सम्झां थो त अखियुनि खे जेकॾहिं का सावक ऐं ग्रीनरी नज़र ईंदी आहे त पोइ वरी नूर वधीक बहाल थींदो आहे ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त तव्हांखे छा पसंदि आहे त सर्दी जे हवाले सां जीअं सर्दी गर्मी सिर ते सही गुल जले थी तॾहिं वल सर्दियूं गर्मियूं इहे हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहिनि पर ॿाहिर जी मौसम जेका असां मूंखे ॾाढी वणंदी आहे उन में जेके माना असां कोशिशि कंदा आहियूं त यूनिवर्सिटी में जशन ऐं ॿाहिरां ऐं प्लस गॾोगॾु असां गुलनि जी नुमाइश बि कंदा आहियूं हुन में इनवाइट बि कंदा रहंदा आहियूं जेके कम्यूनिटीज़ खे त अचो तव्हां विज़िट करियो ऐं पंहिंजी नॉलेज में इज़ाफ़ो करियो त ओवरऑल टेम्परेचर जेकॾहिं हैदराबाद खां तव्हां टनजाम ते पहुचंदो त अञा तव्हांखे वधीक जेको माना थधि नज़र ईंदी हिते तव्हांखे घटि ईंदी हुते अञा सेंटीग्रेड जो फ़र्क़ु रहे थो इन हवाले सां बाक़ी जेका अधी ॻाल्हि कई फूड जे हवाले सां ॿियनि शयुनि जे हवाले सां त सियारे में पाण सिंधी माण्हुनि जा इहे ई खाधा जेके माना देसी खाधा जेके आहिनि उन्हनि ते वधीक फोकस कयो वेंदो आहे साग जो बोड़ आहे या मानी आहे या जेको बाजर जी मानी आहे ॻाढ़नि चांवरनि जी मानी आहे अछनि चांवरनि जी मानी आहे या फिश आहे हींअर फिश तमामु घणी मार्केट में तव्हां ॾिसो घणी आहे सीज़न लॻी पई आहे त सियारे में जा इहे खाधा हूंदा आहिनि तव्हां सम्झा थो त ओवरऑल जेको सभु माना सियारो गर्मियूं सर्दियूं प्लस जेके सभु बहार इहे ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं हर माण्हू खे इन्हनि मौसमनि जो मज़ो वठणु खपे ऐं उनखे एंजॉय करणु खपे तव्हांजो रंग भला सियारे में रंग या ऊन्हारे जो को रंग जेके सियारे में तक़रीबन जेकॾहिं पेंट शर्ट में हूंदो आहे त पोइ वाइट ऐं प्लस जेको त ब्लू ऐं बाक़ी हू सलवार कमीज़ में ब्लू ते फोकस अच्छा कूड़ ॻाल्हाइण माण्हू सम्झ में अची वेंदो त कूड़ तूं ॻाल्हाए त जेको सभु तव्हां महिल करे फील थियो आहे त हीउ माण्हू जेको कूड़ तूं ॻाल्हाए या सडनली कॾहिं पाण खे बि कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे कॾहिं तव्हां सही थिया हा सम्झां थो त हिकिड़े कूड़ खे ॻाल्हाइण जे लाइ पोइ सभई जेके कूड़ जेके माना ॻाल्हाइणा पवंदा आहिनि ऐं इन खां बहितर त कूड़ न ॻाल्हाइजे हक़ीक़त हुजे न जेका हक़ीक़त हुजे हुन में कंहिंखे फाई न ॾेई सघंदो कूड़ जे मुंहं में चवंदा आहिनि न नंढपण में कूड़ जे मुंहं में धूड़ आहे त नतीजो इहो आहे त कूड़ माना माण्हू जेकॾहिं ज़िंदगी में जेकॾहिं हुनखे पंहिंजो गुज़ारणो आहे त पंहिंजे औलाद खे पंहिंजे नौजवान खे न छॾणु खपे त बाबा पंहिंजे जॉब सां सिंसियर रहो कॾहिं कूड़ न ॻाल्हायो ऐं पंहिंजी नॉलेज में इज़ाफ़ो करियो पंहिंजा स्किल्स जेके आहिनि उहे डेवलप करियो ऐं गॾोगॾु जेके महिमान आहिनि उन्हनि जो सुठो आदर भाव करियो तव्हांजी जेका रवायत रही आहे घर तव्हां को माण्हू जेकॾहिं अचे थो त हुनखे चांहि मानी खां सवाइ त इन्हनि ते फोकस कंदासीं त पोइ माण्हू हरूभरू कूड़ न ॻाल्हाए हिकिड़ो दफ़ो तव्हां कूड़ ॻाल्हायो त सवे कूड़ ॻाल्हाइणा पवंदा सवे कूड़नि खां पोइ माण्हू जी नज़रनि में छो जो जबल खां किरियल इंसान बची सघे थो पाण खे माण्हुनि जी समाज ऐं सोशल सिस्टम में हिकिड़ो रोल मॉडल छॾियो हिकिड़ो टीचर जेकॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो हिकिड़ो रोल मॉडल करे पैदा करियो रोल मॉडल थियो त जीअं ॿिया तव्हांखे ॾिसी रोल मॉडल तव्हां चओ कूड़ जे मुंहं में धूड़ वरी सच त बीठो न सच जी ॿेड़ी लुॾे की न ॿुॾे सो यकीनन इहा शइ आहे पर ख़बर आहे कॾहिं अहिड़ा टाइम ईंदो आहे जो असांखे सच ॻाल्हाइण मुश्किल हूंदो आहे सच त कड़ो बि हूंदो आहे न सभिनी खे ॾुखियो लॻंदो आहे पोइ उन टाइम ते वरी आऊं या पाण कंदी आहियां मुंहिंजी पंहिंजे ॿारनि खे नसीहत हूंदी आहे त पोइ भला ख़ामोश रहो कुझु बि न चओ मसइला अथनि पोइ ख़ामोश रहो पोइ तव्हां कुझु बि न चओ बसि उन शइ खे थोरो सो छॾे ॾियो टाइम सां शयूं वरी पाण अच्छा फारिग टाइम में तव्हां म्यूज़िक वग़ैरह ॿुधायो मौसीक़ी सां केतिरो आहे छा बुक किताब पढ़ंदा आहियो छा हॉबी आहे तव्हांजी पहिरीं मौसीक़ी त रूह जी ग़िज़ा आहे न बिल्कुलु मौसीक़ी त ॾाढी सुठी लॻंदी आहे कननि खे न दिलि खे बि हा दिलि खे सुठी लॻंदी आहे कननि खे ऐं ईअं लॻंदो माण्हू दिमाग़ी तौर ते जिस्मानी तौर ते थोरो सो ॼण त
असां रिलैक्स थी वियासीं न ॿुधी त मौसीक़ी ऐं सम्झां थी शायदि ई को माण्हू हुजे जेको चवे त नथी वणे असांखे नथी वणे सही बाक़ी इहो आहे त कंहिंखे पोइ हाणे पॉप थी वणे रॉक थी वणे या असांजी क्लासिक नीम क्लासिक कहिड़ा था वणनि पर मौसीक़ी मूंखे पसंदि कहिड़ो म्यूज़िक तव्हांखे पसंदि आहे कहिड़ी शायरी कंहिंजी शायरी पसंदि आहे मोस्टली कहिड़ो सॉन्ग जेको आहे तव्हां वधीक ॿुधो अगरि असां वरी पंहिंजे पाड़ेसरी मुल्क जी ॻाल्हि बि कंदा आहियूं त मूंखे उहो आउं अक्सर ॿुधंदी आहियां मूंखे अलाए छो वणंदो आहे अखियूं के झरोकों से उहो हेमलता जो शायदि आहे त उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं सिंधीअ में भली पोइ आबदा परवीन जो कहिड़ो बि सॉन्ग हुजे उन खां पहिरीं रूना लैला जो आहे न आवाज़ मेलोडी ॾाढी आहे न हुन उहो केतिरो अर्सा पुराणा हुन जा ॻायल आहिनि उहे सॉन्ग्स पर अॼु खां ॿुधण लॻे थो अॼु जा ऐं हूअ सिंधी कान हुई ख़ातून पर उनजो तव्हां उहो तलफ़ुज़ अदायगी उहो एक्सेंट उनजो तव्हां बिल्कुलु सिंधी उहा ॾे जा लफ़्ज़ बिल्कुलु प्रॉपर उनजो उचार आहे त उहो अॼुकल्ह वरी छा चओ टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे तव्हां छा चवणु चाहींदो म्यूज़िक ते म्यूज़िक कहिड़ो पसंदि आहे तव्हांजो फेवरेट गीत कहिड़ो आहे मां सम्झां थो म्यूज़िक जेका अथव रूह जी ग़िज़ा आहे ऐं तव्हां पंहिंजे जेकॾहिं टेंशन में आहियो टेंशन रिलीज़ करणु चाहियो था त डॉक्टरनि जो बि माना मशहूरु आहे सम्झां थो त जेके सिंधी म्यूज़िक में आबदा परवीन आहे ऐं प्लस जेको मोहम्मद यूसुफ आहे ऐं प्लस ॿिया जेके फनकार आहिनि उन्हनि खे ॿुधंदो रहंदो आहियां ऐं उन खां पोइ वरी जेको उर्दू में जेके लता आहे मेहदी हसन आहे उन जा गज़ल जेके आहिनि उहे ॿुधंदा रहंदा आहियूं पर कोशिशि कंदा आहियूं त माना टाइम मिले त घटि में घटि माण्हू ॿुधंदो रहे त उन सां माण्हू टेंशन रिलीज़ माण्हू जो थिए थो ऐं गॾोगॾु जेको हार्मोन्स जेके आहिनि न उहे बिल थियनि था हींअर कोविड में त चवनि था त ख़बरूं घणियूं न ॿुधो उन ख़बरूं उन टीवी म्यूज़िक ॿुधो फैमिली सां टाइम कयो ऐं तव्हांखे ॿुधायां ॿ टे सॉन्ग्स ॿियो त हिकिड़ी ॻाल्हि त जेको मोहम्मद यूसुफ जो आहे रुठाई रहन हुजनि लॻंदो आहे ॿियो वरी गुलाम नबी मोराई साहिब जो मूं ॿुधो हुयो त नाले अलख जे अच्छा उहो भली ॿिए कंहिंजो ॻायल हुजे मास्टर चंदर पर मूंखे उन सां ॼण ॿुधण सां हिकिड़ी जीअं चए न वार कंडारजी वञनि त उहो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे कॾहिं कॾहिं ॿुधंदी आहियां गुलाम नबी मोराई साहिब जी आवाज़ में तव्हांखे गीत जेको आहे उहो इलाही सुठो लॻंदो बहितरीन सिंगर आहिनि बहितरीन शाइर आहिनि पर डॉक्टर साहिब कीअं लॻो अची करे अॼु जेके आहिनि प्रोग्राम में अची करे पहिरीं त मेहरान टीवीअ जे सथ खे तव्हांखे मजबूर खे जेका ॿी जेका डेडिकेटेड टीम बीठी आहे उनखे मुबारकबाद पेश करियां थो ऐं तव्हां 2021 में बि जेको माण्हुनि खे गुनगुनायो माण्हुनि खे नॉलेज ट्रांसफर कई आहे इन उमेद सां नए साल जूं तव्हां सॼी सत खे वाधायूं हुजनि ऐं इहा मूंखे ॾाढी रियली अची ॾाढी ख़ुशी थी हिकिड़ो तव्हांजो सेट सॼो नओं साल जे हवाले सां तव्हांजो सेटअप सॼो मूंखे नओं लॻो ईंदे शर्त ऐं उन खां पोइ जेको तव्हां जेके मौज़ू नए साल जे हवाले सां कया आहिनि तव्हां सम्झां थो त वक़्त जी ज़रूरत आहे छो असांजे जेकॾहिं क़ौमनि खे तव्हांखे ॼाणणो आहे क़ौमनि जी जेका माना इकोनॉमिक आहे त उन लाइ गाइडेंस ॾिनी आहे त उन ते तइलीम ते फोकस कयो वञे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां घुरायो आहे तव्हांखे लख मुबारक हुजे जी मैडम अची करे कीअं लॻो प्रोग्राम में छा मैसेज ॾियणु तहरीम मूंखे तमामु सुठो लॻो ऐं हीअ तव्हांजा जेके स्किल्ड माण्हू उहे वीचारा सुबुह सां अची पंहिंजी ड्यूटी ते कीअं था अचनि त हिन सभिनी खे ॾिसी ख़ुशी बि थिए पई ऐं इहो थो वञे त अञा रड़ अचे थी मतां सम्झी त मोआ मोर सारा उन सां ऐं आऊं वरी क़ौमुनि खे ॼाणण जे लाइ तव्हांजो यकीनन स्ट्रगल जो सिलसिलो हले थो पर छा जे हिन शहर खे आऊं ज़रूरु जेको मूंखे वणंदो आहे उहो तव्हां सां शेयर कंदसि आहे त कहिड़े कॉन्टेक्स्ट में आऊं हिनखे हमेशह तालीम वारे कॉन्टेक्स्ट में खणी वेंदी आहियां त खामा पचा पंजरा लुछा ऐं लोचा तन में तौस प्रिय जी पिया मढा जे समुंड मोह कया तो सुरकियाई नचे वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा शेख साहिबा प्रोग्राम में थैंक यू डॉक्टर साहब थैंक यू साहिब साहब थैंक यू सर जीअं त नाज़रीन असांजो पहिरियों ॾींहुं हफ़्तो जेको आहे तालीम ते गुज़रियो आहे कि तालीम इलाही ज़रूरी आहे तालीम इंसान जी टी अख आहे जे सोच अकुल सोचण लाइ इनशाला सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम वाण खे ॾींदा इजाज़त तौन में यादि हिन प्रोग्राम सां ताबुन कयो हो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान आहे सुभाणे वरी मुलाक़ात थींदी इजाज़त अल्लाह हाफ़िज़